केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। जिनी डांद न बिज तिनी तुंहिंजो आसरो, जिनी डांद न बिज तिनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंध, तव्हांजे पंहिंजे ई प्रोग्राम सलाम सिंध में असीं हाज़िर थी चुका आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे। अस्सलाम वालेकुम, वेरी गुड मॉर्निंग। मूंखे प्रेस हैड चवंदा आहिनि। उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं असां लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे, तव्हांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त पाणी में जेका आहे उहा लाथ अची रही आहे। ऐं ॿी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त रबिल अवल जो महीनो शुरू थी चुको आहे ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे सभिनी लाइ। अक्सर इहो थींदो आहे इरशाद त रबिल अवल जे महीने में माण्हू कोशिशि कंदा आहिनि त अहिड़ा महीना ॻोल्हींदा आहिनि जंहिंमें शादियूं कयूं वञनि या जेके बि घर जा इवेंट्स हूंदा आहिनि, सुठा सुठा इवेंट्स जेके असांखे कराइणा हूंदा आहिनि, जेके असांजी ख़ुशियुनि वारा इवेंट्स हूंदा आहिनि, उहे महीना ॻोल्हे करे पोइ कया वेंदा आहिनि। त रबिल अवल जो जेको महीनो आहे उहो ॾिसिजी वियो आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजे लाइ त हाणे काफ़ी इवेंट्स जेके आहिनि उहे बि थियणु शुरू थी वेंदा। चवंदा आहिनि शादियुनि जी भरमार असां वटि इहा शइ थींदी आहे, या त डिसेंबर में थींदियूं आहिनि शादियूं, डिसेंबर जनवरी, माना उहे जेको आहिनि उहो महीनो असां डिसाइड करे रखियो आहे शादियुनि लाइ। ऐं ईअं ई जे करे असां पंहिंजी मज़हबी ॾिसूं महीननि जे हिसाब सां ॾिसूं त रबिल अवल में जेको आहे उहो घणे खां घणी शादियूं थींदियूं आहिनि। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी आहे हिन महीने में ऐं ॾाढो ख़ुशी जो समय आहे। मोमिन जेकी आहिनि, जेकी मुस्लमान आहिनि, जेकी प्यार कंदड़ आहिनि हुज़ूर सां, उहे बाक़ाइदा पोस्टूं लगाइनि पिया त सरकार की आमद मरहबा, सरकार की आमद मरहबा, सुनाए आप हर मोमिन के घर तशरीफ़ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए चरागां या रसूल अल्लाह। ऐं मिठो नालो मुहम्मद जो वठण सां दिलि ठरी थी पए, सलातूं उन मथां हर हर पढ़ण सां दिलि ठरी थी पए। अए हे मिठे मीर मदनीअ जो ज़िक्र थींदो आहे त पोइ दिलि खे अञा वधीक करार अची वेंदो आहे, मज़ो अची वेंदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पदरो लखनि में, जीअं गुल गुलाबी आहे सुहिणो गुलनि में, ऐं अशरवेल हूंदा सवें राज राणा, उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा, हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में, जीअं गुल गुलाबी आहे सुहिणो गुलनि में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पदरो लखनि में। ऐं जहनुम खे हूंदी जॾहिं मौज मस्ती, इन बाहि खे बि हटाए का हस्ती, करे पार कश्ती आणींदो अमुन में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पदरो लखनि में, जीअं गुल गुलाबी आहे सुहिणो गुलनि में। सो सरकार जी आमद जो महीनो स्टार्ट थी चुको आहे ऐं सरकार जी आमद मूंखे जेको आहे न उहो चवण जो ॿुधाइण जी देरि हुई, तव्हां माशाअल्लाह उनखे सॼी डिफाइन करे छॾियो। ऐं इरशाद मूंखे यकीन कयो कीअं ख़बर पई हूंदी, पाण तारीख़ूं रोज़ सुञंदा आहियूं पर यादि न आहिनि, ज़हन में न आहिनि हूंदियूं, पर राति आउं ईअं ई ॿाहिरि निकितसि त तक़रीबन बिल्डिंग्स जेकी न सजियूं पई, मूंखे महसूसु थियो त कुझु त नई शइ अचण वारी आहे या कुझु त आहे। पोइ मूं अम्मा खां पुछो त अम्मा इहो ॿुधायो त रबिल अवल जो महीनो जेको आहे न उहो स्टार्ट थी चुको आहे। ऐं उहो असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं असांजी सराउंडिंग्स जेके आहिनि उहे पूरियूं सजिजी वेंदियूं आहिनि, लाइटिंग्स लॻणु शुरू थी वेंदियूं आहिनि, उनखां अलावा झंडियूं लॻी वेंदियूं हलियूं आहिनि। ऐं हिन महीने में जेको आहे उहो मिलादूं थींदियूं आहिनि ऐं मिलादूं बि जेके आहिनि वॾे सुठे पैमाने मज़े वारे पैमाने ते थींदियूं आहिनि। इन में जेको आहे तयारु थी सभु वेंदा आहिनि, ख़ुशी सां सेलिब्रेट कंदा आहिनि। हिन महीने में मिलाद सां गॾु क़ुरान खानियूं बि कयूं वेंदियूं आहिनि। ॾाढो सुहिणो समा जुड़ंदो आहे, दिलि खे राहत वारो समा जुड़ंदो आहे, परेशानियुनि खां पाण परे थी वेंदा आहियूं। ऐं पालणहार कुदरत वारो करीम जेको राज़िक आहे, जेको रहीम आहे, जेको तव्हां असां सभिनी जो अल्लाह आहे, उन जे महबूब जी आमद आहे त इस्तक़बाल त भरपूर थींदो न। असां हूअं ई जेकॾहिं पाण दुनियावी महबूबनि जी ॻाल्हि कयूं, उनजे लाइ केॾो न सिंगार कंदा आहियूं, अचण जी पक ॾे पोइ असां ते छॾे ॾे त छा कंदासीं, पक ॾे पहिरीं अचण जी त असां ते छॾे ॾे त छा कंदासीं। ऐं इन जो ख़ूबसूरत शेर इहो बि आहे, इहो ई इन ई शेर जो हिसो आहे त ॿूटियूं मां सुबारे जमाला कंदासीं। हा वाह वाह। सो हाणे आम जेको महबूब आहे उनजे अचण ते एॾा सिंगार थींदा आहिनि। ही त अल्लाह परवरदिगार जो महबूब आहे, इन जे लाइ जेतिरा बि सिंगार कजनि, पाण सिंगारजे, इमारतुनि खे सिंगारजे, मस्जिदुनि खे सिंगारजे, पर इन सां गॾोगॾु दिलि खे बि सिंगारजे त वाह वाह थी वेंदी, पोइ थींदी ॻाल्हि ज़बरदस्त। ऐं शायदि जेकॾहिं इन महीने में असां इन महीने खे जेका आहे उहा निस्बत असां हिन सां जोड़ियूं, जेके ही सिचुएशन हली रही आहे ॿोर मुतासिरीन जी, त हिन महीने में घणे खां घणी मदद करणु शुरू करियो। जेकॾहिं तव्हां मदद करणु शुरू कई न, चवंदा आहिनि कुझु महीना या कुझु घड़ियूं जेके हूंदियूं आहिनि अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके क़बूलियत जी हूंदियूं आहिनि। मे बि तव्हांजी का अदा हिन महीने में परवरदिगार खे वणी वञे, इम्प्रेस करे वञे ऐं तव्हां किथां खां किथां पुॼी वञो, त बराए महिरबानी हिन ड्यूरेशन में, हिन सिचुएशन में
अलाह ताला सां कारोबार करणु शुरू करियो। तव्हां घणे खां घणो पंहिंजे माल जो नज़रानो ॾियो ऐं हींअर जेका सिचुएशन आहे उन में घणे खां घणो ॾियणु शुरू करियो। ॾियणु शुरू कंदा त मुंहिंजे ख़्याल सां तव्हां वटि पाणे पाणे उहे शयूं अचणु शुरू थी वेंदियूं वरियूं। ऐं इहा शइ सच अथव, माना जेको आहे सो 70 गुना ॿीहर 70 भेरा ॿीहर वधीक मिलंदो, तव्हांखे वधीक मिलंदो, डबल जेको आहे न बोनस त तव्हांखे मिलंदो। पाण 70 डबल बि न आहे, डबल खां बि मथे आहे। तंहिंजे करे तव्हां जेको आहे हिकिड़ो हिसो ॾियो त वरी पोइ इहो थिए थो। बहरहाल ॻाल्हि चवण जी इहा आहे त पाण करीम जी आमद जो मामिलो आहे, उन्हनि जो महीनो आहे, त पोइ उन्हनि जी सुनतुनि ते अमल करण जी पाण खे तव्हांखे असांखे ज़रूरत आहे। जीअं उन्हनि ज़िंदगी गुज़ारी, जीअं उन्हनि माण्हुनि सां वर्ताव कयो, झेड़ा झटा न कया, पासीरा थिया, ऐं जीअं उन्हनि जे मथां अन्याय थिया, तशदुद थियो, जीअं उन्हनि सां बुरो वर्ताव थियो, तरह तरह जूं तकलीफ़ूं उन्हनि खे ॾिनियूं वयूं हुयूं। ते हूंदे बि हू जेके हुआ हमेशह कॾहिं बि कंहिंसां विड़िया न, माफ़ करे छॾींदा। माना कॾहिं बि असांखे उहा शइ नज़र न आई, किताबनि में पढ़ियोसीं असां त इहा शइ किथे बि न मिली त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कावड़ अची वई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही शइ करे छॾी। असां ॾिसो न अॼुकल्ह सोचींदा आहियूं पलांद वठंदासीं, असां हीअं कंदासीं, असांजे भाउ खे माना हुन मारियो आहे त असां बि न करे छॾींदासीं, असांखे ठोश वञो त असां लत हणंदासीं। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़िंदगी आहे उन मां सबक़ सिखणु घुरिजे त पाण दरगुज़र करणु फरमाईंदा हुया ऐं छॾे ॾींदा हुया। ऐं जिन खे छॾे ॾिनऊं, जिन खे दरगुज़र कयूं, उन्हनि जी इहा सीरत ॾिसी करे उहे माण्हू मुसलमान थी विया त यार ही आहे उहा शख़्सियत। इन ते त माना बाक़ाइदगीअ सां हज़ारे दुरूद पढ़ूं, असां कुझु बि करियूं, उहे घटि आहिनि, घटि आहिनि, इलाही ज़्यादा। यतीमनि जो यार ऐं जेकी मुफ़लिस माण्हू आहिनि उन्हनि जो मददगार, ॾाढो सुहिणो जेको आहे सो सीनियरियो जेकॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं उन जी ज़िंदगीअ जे बारे में हिते जोड़ियूं त तमामु घणो वक़्तु बि लॻी वेंदो, छो त पाण करीम जे शान ते लिखी छा लिखिजे ऐं मस ख़तमु थी वेंदी, आउं सम्झां थो त लफ़्ज़ ख़तमु थी वेंदा। वॾो हिकिड़ो शान आहे, उहो हिन नंढड़े प्रोग्राम में असां उनखे समराइज़ नथा करे सघूं। ऐं इंट्रो में त बिल्कुलु बि नथा करे सघूं। इंट्रो जेको असांजो घटि हूंदो आहे प्रोग्राम में, छा असां जेकॾहिं पूरी ज़िंदगी वेठासीं तॾहिं बि उहा शइ नथा करे सघूं। उन्हनि जी हर घड़ी में जेका हुई न, या हर जेको मूवमेंट उन्हनि जो जेको हो न, उहो सारा जेको हो ऐं उन्हनि मां असां सिखी सघूं था, असां हज़ारे क़िस्म जा सबक़ सिखी सघूं था। ऐं अॼु जो जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां, जो जेको ॾींहुं आहे इंटरनेशनली, त यूनिवर्सल इंफॉर्मेशन एक्सेस डे आहे। इन जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे सभिनी खे राइट आहे त तव्हांखे जहिड़ी बि क़िस्म जी राइट इंफॉर्मेशन आहे तव्हां वठी सघो था। असां वटि अक्सर इशाद ईअं थींदो आहे त माण्हुनि खे असां रंग, नस्ल, ज़ात पात ते फ़ोकियत ॾींदा आहियूं। असां चवंदा आहियूं त ही शइ सुपीरियर आहे या ही माण्हू सुपीरियर आहे त उनखे इंफॉर्मेशन हुजणु खपे, त बिल्कुलु इहा ॻाल्हि नाहे हूंदी। इन जे करे अॼु जो ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो आहे त ज़ात, पाक, नस्ल, इन्हनि सभिनी खां पाक थी करे तव्हांखे जेका इंफॉर्मेशन आहे या इतलाह जेका आहे उहा सभिनी ताईं एक्सेस करणी आहे ऐं सही। जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में बि असां ॻाल्हाए रहिया आहियूं त उहा असां वटि सही ॻाल्हि हुजणु खपे। चवंदा आहिनि ग़लति ॻाल्हि जेका आहे न, न हुजण खां वधीक ख़तरनाक हूंदी आहे। पर तव्हांखे अगरि नॉलेज न आहे त सही आहे, इट्स ओके। एग्ज़ैक्टली, तव्हांखे जेकॾहिं ग़लति ॻाल्हि ख़बर आहे त उहा ॻाल्हि कॾहिं न ॿुधाइजो, उन सां काफ़ी मसइला थी वेंदा आहिनि, माना ॿियनि जा मिसकॉन्सेप्ट्स थी वेंदा आहिनि। हाणे जेकॾहिं इन्फ्लुएंसर जेके तव्हांजे साम्हूं वेठल आहिनि, उहा का ग़लति ॻाल्हि करे छॾनि, उन्हनि खे हज़ारे माण्हू फॉलो कनि था, त सोचो उन्हनि जे ज़हन में केतिरा मिसकॉन्सेप्शन। पर जेकॾहिं का ॻाल्हि अहिड़ी ॿुधो पियो था त उहा ॿिए ताईं पहुचाइण में नुक़सानु थींदो या ॿिए खे सुठो न लॻंदो त उन ॻाल्हि ते बि ढकु रखंदा कयो, पर्दो रखंदा कयो। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, हिकिड़े भेरे वेठो हुयो कंहिं जॻह ते, त उनखे हिकिड़े हमराह अची चयो, साईं हीउ जेको हमराह तव्हां सां हाणे मिली वियो आहे, इहो रस्ते में मूंसां मिलियो, तव्हांजी वॾी गिला कई, तव्हांजी वॾी बुराई कई, तव्हांजे लाइ घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाया अथई। त हुन बुज़ुर्ग फरमायो, उन जे घटि वधि ॻाल्हाइण ते मूंखे तकलीफ़ न थी, जेका तकलीफ़ तुंहिंजे इन ॻाल्हि करण सां थी आहे, तोखे तूं माना ॿुधाइणु लाज़मी हो, तूं मूंखे ॿुधायो आहे त तकलीफ़ अञा वधी वई, माना हू मूंखे ख़बर न हुजे हा, ऐं हुनखे सुठो माण्हू सम्झी करे ऐं ॾाढो सुठो ट्रीट कयां, पर तूं माना अची करे विच में इहा जेको ज़हर विझी छॾियो, ज़हर भरी छॾियो। ऐं इहा ई ॻाल्हि इन ॻाल्हि सां जोड़ींदी हलां त अरस्तू खे कंहिं चयो हो त तव्हांजे बारे में न मूं काफ़ी ग़लति ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, त हुन साम्हूं खां इहो वराणियो, अरस्तू वराणियो त जेकॾहिं हू न, उन चयो त तव्हां के सुठे माण्हू खां तव्हांजे बारे में मूं ग़लति ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, मोतबर माण्हू खां, त अरस्तू हुन खिली करे चयो जेकॾहिं हू मोतबर माण्हू हुजे हा तूं करे मुंहिंजे बारे में घटि वधि न ॻाल्हायो आहे। अरस्तू जो त इहो बि चवणु आहे न, तव्हां जेकॾहिं लिबास ॾिसो था, कंहिंजो स्टाइल ॾिसो था, अंदाज़ ॾिसो था, सुठा बूट परियल, वॻो भलो पातल आहे, तव्हां सां अची मिले थो, त उनखे तव्हां चवंदा कयो महिरबानी करे कुझु ॻाल्हाईंदे, जॾहिं हू ॻाल्हाए त उन मां तव्हां सम्झी वेंदो त हिन वटि केतिरो इल्म जो ख़ज़ानो आहे, केतिरो शौक़ु आहे, केतिरो भलो माण्हू आहे, ॻाल्हाइण सां ख़बर पइजी वेंदी आहे। सो बहरहाल चवण जो मक़सदु वरी बि इहो ई आहे त अॼु वरी जीअं इंफॉर्मेशन जो डे आहे त तव्हांखे वरी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, जेका थोरी देरि पहिरियां मां सोशल मीडिया ते ॾिठी, त अॼु धीअरुनि जो बि ॾींहुं आहे।
जेके धीअरूं आहिनि उहे त हूअं ई रहमत हूंदियूं आहिनि। अलाह पाक सभिनी जी धीअरुनि खे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे, ख़ुशबाश रखे, उन्हनि जो नसीब सुठो रखे, उन्हनि जो वक़्तु बुलंद करे। धीअ ऐं ख़ासि तौर ते पीउ जो जेको रिश्तो आहे या माउ सां त हुनजी बॉन्डिंग हूअं ई हूंदी आहे, पर धीअ अक्सर वरी पीउ सां घणो प्यारु कंदी आहे। हूअं हूंदी माउ जी झोलीअ में आहे, सॼो ॾींहुं माउ सां गॾु हूंदी आहे, माउ सां ई हुन जूं कचहरियूं थींदियूं आहिनि, पर पीउ ॿाहिरि कमाईंदो आहे, ईंदो आहे त पीउ जे लाइ उहा ॾाढी सिकंदी आहे। माना पीउ जे लाइ जेका हुनजी परेशानी हूंदी आहे उहा ॾिसण वटां हूंदी आहे। सो अक्सर आउं ॾिसंदो आहियां त जेकी बि वालदेन आहिनि उहे जॾहिं घर पहुचंदा आहिनि त सभ खां पहिरियों पंहिंजी न्याणीअ खे चुमी ॾींदा आहिनि, उनजे निड़ खे हिकिड़ी भोसी ॾींदा आहिनि। उनखां पोइ वरी जेको सिलसिलो आहे धीअ जो कचहरियुनि जो उहो तमामु घणो कमाल जो हूंदो आहे। धीअ अक्सर पीउ जे ॾुख में पाण परेशान थी वेंदी आहे, ॾुखारी थी वेंदी आहे, रोई पवंदी आहे। पीउ खे कोई कुझु बि चवे, पीउ जी गिला धीअ बर्दाश्त न करे सघंदी आहे, कॾहिं बि न करे सघंदी आहे, भले पीउ हुनजो कहिड़े बि क़िस्म जो हुजे, पर जॾहिं हुनजे साम्हूं हुनजी गिला थींदी आहे त पीउ जी पीउ हूंदो आहे न, ॿियनि लाइ भले कहिड़े क़िस्म जो हुजे, पर पंहिंजे लाइ जेको आहे न उहो त सभु कुझु हूंदो आहे न, पूरी ज़िंदगी या उन्हनि जो जेको सरमायो हूंदो आहे न उहा शइ हूंदी आहे। ऐं जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि करियां हिन में त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि पंहिंजी धीउ वटि वेंदा हुआ, घर जे अंदरि एंटर थींदा हुआ, या धीउ जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलणु ईंदी हुई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उथी बीहंदा हुआ, उथी बीह करे उन्हनि जो इस्तक़बाल कंदा हुआ। त इहा जेका मोहबत हूंदी आहे, इहा जेका इज़त हूंदी आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असांजे मुआशरे में धीअरनि खे जेको आहे उहो अञा ताईं ओतिरी वैल्यू नथी ॾिनी वञे, अञा ताईं उन्हनि खे निग्लेक्ट कयो वञे थो। हिकिड़ो मिसाल मूं ॿुधो हुयो, अॼु तव्हां सां शेयर कयां थो त हिकिड़ो पीउ गुज़ारे वियो, माना अॼु पीउ जी ॻाल्हि थिए थी ऐं धीउ जी मोहबत जी ॻाल्हि थिए थी, त उहो गुज़ारे वियो त हिकिड़ो हमराह जनाज़े निमाज़ पढ़ाइणु हुनजी न पियो ॾे। उहो चवे पियो त बाबा तव्हांजे पीउ ते मुंहिंजो हेतिरो कर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हां उहो लाहींदव त पोइ मां जनाज़ो पढ़णु ॾींदोमांव, न त मां पढ़णु न ॾींदुमि। मुफ़सिरी कयूं हमराह बीठो, हुनखे कुझु 4-5 पुट बि हुया ऐं पुटनि वटि कुझु माना का ॻाल्हि ई न हुई। उहो चवनि पिया बाबा पढ़णु ॾे, माना झेड़े में फशरीअ में लॻा पिया। टाइम गुज़रंदो वियो, जनाज़ो पियो हुयो, धीउ ताईं इहा ॻाल्हि पहुती, उन्हनि खे ख़बर पई त हुनजे पीउ जो जनाज़ो पढ़णु नथो न वञे, हीउ मसइलो थियो आहे। हाणे पुट हुन सां यकी पाइण त बाबा ईअं न थींदो, उहो न थींदो। धीउ फौरी तौर ते नियापो कयो, पंहिंजो जेकी बि ज़ेवर हुयसि हथनि में, जेकी बि ॻाल्हियूं पाण हिते शेयर कंदा आहियूं, उन्हनि ॻाल्हियुनि में हीअ बि ॻाल्हि ॾाढी कम वारी आहे, जेकी बि ज़ेवर हुयसि या जेका बि जमा पूंजी हुअसि, हिकिड़ी ॻिरड़ीअ में ॿधी हुन हमराह ॾे ॾियारे मोकिलियईं, चईं त महिरबानी करे मुंहिंजे पीउ जो जनाज़ो पढ़णु न वञे, मूं वटि हीउ कुझु आहे, जेकॾहिं इन मां तव्हांजो कर्ज़ु लही थो वञे त ठीकु आहे, जेकॾहिं अञा बि कर्ज़ु रहे थो त आउं अदा कंदसि ऐं आउं अदा करण जी तव्हां सां माना हामी भरियां थी, वाइदो कयां थी त इहो अदा कंदुमि। उनखां पोइ हुन हमराह हुनजो जनाज़ो पढ़णु ॾिनो ऐं उनखां पोइ वरी जेका ॻाल्हि ॿुधाईं पई, चईं असुल में आउं ॾिसी रहियो हुउसि त हीउ जेको हमराह गुज़ारे वियो आहे, इन जो असुलु वारिस केरु आहे? असुल में हिन हमराह जो मूं ॾे जेको आहे सो रहियल हुयो कुझु, हा मुंहिंजो ई कर्ज़ी न हुयो, बल्कि आउं हुनजो कर्ज़ी आहियां। हेतिरा पैसा हिन मूंखे कंहिं ज़माने में न, आउं उहे पैसा अदा करणु चाहियां पियो, त हाणे हीउ गुज़ारियो आहे, कंहिंखे ॾियां? असुलु वारिस केरु आहे? हाणे ख़बर पई थी असुलु वारिस इहा धीउ आहे, आउं इनखे ॾींदुसि, माना धीअ जी मोहबत ऐं ख़ासि तौर ते वरी इहा जेका बॉन्डिंग आहे उहा हिते इन कहाणीअ में हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी तशरीह आहे त धीअ केॾो प्यारु करे थी, पीउ जे जनाज़े खे खॼणु हुन माना बाक़ाइदा मुमकिन बनायो, पुट अञा परेशान हुया। वाह वाह, इहा ॻाल्हि तव्हां सही था चओ। इन ई ॻाल्हि सां मूंखे हिकिड़ी ॿी स्टोरी यादि आई जेका सोशल मीडिया ते वायरल थी हुई। पीउ जेको आहे उहो पुट ऐं धीउ सां गेम खेॾी रहियो हूंदो आहे, जेका गेम ही वारी न हूंदी आहे जेके हथड़ी ताड़ी हण बीहो वारी गेम खेॾी रहियो हो, त उन में ईअं थींदो आहे त धकु हणणो पवंदो आहे पुट खे। पुट जो वारो आयो त पुट पीउ खे धकु हयो, पर जॾहिं धीउ जो वारो आयो त धीउ धकु न हयो, धीउ झटि में जेको आहे न भाकुर पातो ऐं चुमी ॾिनी। मतिलबु उहा जेका हिकिड़ी मोहबत आहे न, उहा जेका ख़ूबसूरती आहे न रिश्ते जी, उहा ता हयात रहण वारी आहे। ऐं बेशक पीउ ऐं धीउ जो जेको रिश्तो आहे न, औरत जेकॾहिं का कंहिं रिश्ते में सची थी सघे थी, उहो इहो हिकिड़ो रिश्तो आहे। ऐं जेकॾहिं पीउ कंहिं मतिलबु मर्द जेकॾहिं कंहिं रिश्ते में सचो थी सघे थो, बाक़ाइदा हर दिलि सां सचो थी सघे थो, उहो धीउ जो रिश्तो आहे। त इहो जेको रिश्तो आहे, इहा जेका बॉन्डिंग आहे न, भेण जो बि रिश्तो अचे थो हुनमें, माउ जो रिश्तो बचे थो हुनमें, ऐं हुन खां अलावा ज़ाल जो रिश्तो बचे थो, पर उन्हनि सभिनी खां वधीक जेको सुपीरियर रिश्तो हूंदो आहे न मर्द लाइ, उहो धीउ जो हूंदो आहे। उहो माना इन शइ खां केरु झुटलाए नथो सघे। धीउ जो जेको रिश्तो हूंदो आहे न, उहो ॾाढो मोहबत हूंदी आहे। ज़फ़र जिसकानी चए थो ज़ाल जे रिश्ते में थोरो मसइलो आहे, बाक़ी सभु रिश्ता सचा अथव। उहो लालची रिश्तो आहे। ज़फ़र चए थो जीअं घर पहुचंदा आहियूं चवंदी आहे छा खणी आहे, छा वठी आहे। अमर जो रिश्तो वरी अज़ीम आहे, धीअरुनि जो भेण जो रिश्तो उहो माना बेलोस रिश्तो आहे, बग़ैर के लालच जे आहे। बराली लालच बि भला केसां करे, ज़ाल बि केसां करे, केसां करे न, उहा हुज आहे न, मोहब्बत आहे न। ऐं ज़ाल उहा जेका धीउ आहे, उहा तव्हांजी ज़ाल जी वजह सां ई तव्हांखे मिली आहे। असां ईअं ब्रेक वठी सघूं था डायरेक्ट, ऐं लेकिन डायरेक्टर चवे त ब्रेक पाण वठी सघूं था, अख़बार सां पोइ पढ़ी सघूं था।
पर अख़बार छा थी चए जो अख़बार जे बारे में पाण लाज़मी आहे, छो जो जेकॾहिं असां पढ़ंदासीं न असांखे नॉलेज न मिलंदी। जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु मुंहिंजे हथ में मौजूदु आहे, पर जेकॾहिं सुभाणे मुंहिंजे हथ में मौजूदु न हुजे त पोइ छा थी करे सघां? पोइ इहो थी करे सघां त वेबसाइट ते वञी करे ऑनलाइन पढ़ी सघां थी। www.dailyjijal.com जी वेबसाइट आहे, वेबसाइट ते वञी करे तव्हां एक्सेस वठी सघो था न्यूज़पेपर जो। ऐं जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु अरबा जो ॾींहुं आहे 28 सेप्टेम्बर 2022 ऐं पहिरीं रबियुल अवल आहे जी। तव्हां सां इंट्रोडक्शन में सॼी ॻाल्हि ॿुधाई हुई। ऐं जेकॾहिं पहिरीं ख़बर जी तरफ़ वञा त ऑडियो लीक्स में का ग़लति ॻाल्हि निकिती त माफ़ी वठंदसि, जांच करायां पियो। आर्मी चीफ जी मुक़ररी आइन मूजिबि ऐं चूंडूं वक़्त ते थींदियूं, वज़ीर आज़म जो चवणु आहे। ऐं इन खां अलावा मुंहिंजे मोटण सां ई मुल्क जो कर्ज़ु 1350 अरब रुपया घटिजी वियो, ईसादार चयो आहे साहब जी। सही ऐं शोबिस जे पेज ते निगाह विझूं था त लिखियलु आहे त मरियम औरंगज़ेब सां जेका हिरासानी जेका थी आहे उनखे हिरासां कयो वियो आहे, उन ख़िलाफ़ु अतीका ओढो मैदान ते अची वई आहे। अतीका ओढो चवे थी त अहिड़े क़िस्म जी हिरासमेंट हर कंहिं लाइ नाक़ाबिले क़बूल आहे, इहो मसइलनि जो हल न आहे हूंदो, तव्हां कंहिंजी बेइज़ती कयो। इन खां सवाइ रणबीर कपूर पंहिंजी ज़ाल जे बारे में ॿुधाए थो, चवे थो त आलिया भट्ट जी ख़राबु हिकिड़ी आदत आहे ऐं उहा आदत हुन सोशल मीडिया ते रखी छॾी आहे। उहा आदत इहा अचे थी त उनजो सुम्हणु तमामु घणो ख़राबु आहे, बिस्तरो केतिरो बि कुशादो छो न हुजे पर नंढो थी वेंदो आहे। ज़ाल जे सुम्हण जो नतीजो इहो निकिरंदो आहे त मूंखे मजबूर थी साइड ते वञिणो पवंदो आहे ऐं आउं वञी सोफ़े ते सुम्ही पवंदो आहियां। मुड़ुस जे ख़ामोश रहण वारी आदत ॾाढी ज़बरदस्त आहे। बसि माउ पणिजण जो इंतज़ारु कयां थी, आलिया भट्ट जो वरी इहो चवणु आहे। चवे थी त मुड़ुस माना हेॾियूं ज़्यादतियूं बर्दाश्त करे थो वीचारो, पोइ बि चुप रहंदो आहे ऐं साइड ते वञी सुम्ही पवंदो आहे। सो इहा बॉन्डिंग ॾाढी ज़बरदस्त आहे। इन खां सवाइ क्रिकेट जूं ख़बरूं बि अॼोके अख़बार में शामिलु आहिनि, ज़राअत जूं ख़बरूं बि आहिनि, नेशनल इंटरनेशनली हाल अहिवाल खां आगाह थियणु चाहियो था त रोज़ाना जीजल अख़बार पढ़ंदा कयो। रोज़ाना जीजल अख़बार रोज़ तव्हां हाकर खां वठी सघो था ऐं स्टॉल ते वञी पढ़ी सघो था। इन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे। सो हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त मौज़ महिमान सां तव्हांजी कचहरी कंदासीं, कराईंदासीं बल्कि तव्हां शामिल बि थी सघो था, असां बि कंदासीं, कराईंदासीं बि सही तव्हांखे, तव्हां बि शामिल थी सघो था। पर हींअर ब्रेक जो टाइम थी चुको आहे, सिंध पई थी सॾे। केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। सिंध पई थी सॾे हिन प्रोग्राम में वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं इंट्रो कुझु ॿिया मामला हुया जेकी तव्हां सां डिस्कस कयासीं, पर हाणे वरी पाण असल मामले ते चऊं था त बोर मुतासिर अञा ताईं बेयारो मददगार पंहिंजनि कैंपुनि में स्कूलनि में रोडनि ते वेठल आहिनि। माना उहे पंहिंजा उन्हनि करे छॾिया आहिनि, छो त उते घणो अरसो थी वियो आहे उनखे उते रहनि था, इन जे करे मूं चयो त पंहिंजनि स्कूलनि पंहिंजनि कैंपुनि में वेठा आहिनि, पर पंहिंजनि घरनि ॾांहुं उन्हनि जी वापसी अञा ताईं मुमकिन न थी सघी आहे। बहालीअ जो बंदोबस्तु न कयो वियो आहे, उतां पाणी अञा ताईं न कढियो वियो आहे। कल्ह हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि इहा थी आहे त हाई कोर्ट जे जज हिकिड़ो बाक़ाइदगीअ सां दबदबे वारो जेको हुकुमनामो जारी कयो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त दादू जे DC खे हुन घुरायो, उनखे चयईं त बाबा पाणीअ जी जेको पाणीअ जी निकाल जो जेको सिस्टम आहे मूंखे तारीख़ ॿुधायो त कॾहिं निकिरंदो। त DC साहिबु हाज़िर कोन थियो। उनखां पोइ हुन वरी ॿियो हुकुमनामो जारी कयो त जेकॾहिं कलाक अंदरि DC पेश नथो थिए त SP खे हुकुम थींदो त हिनखे गिरफ़्तार करे पेश करे। माना इहो हुकुम जेकॾहिं पहिरियां करे आहे, अहिड़े क़िस्म जूं पहिरियां जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि हा त पोइ शायदि पाणी निकिरी वञे हा। उनखां पोइ छा थियो त वरी अपडेट्स मूंखे ख़बर न आहे, पर DC पहुची विया हूंदा। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं ईअं हाई कोर्टुनि जा जज या जेकी बि असांजा मोतबर माण्हू आहिनि जेकी मुख़्तलिफ़ मनसबनि ते अथॉरिटी आहे त उहे जेकॾहिं पंहिंजो स्टैंड वठनि त इलाही मामला निबिरी सघनि था, इलाही मामला हल थी सघनि था। उनखां पोइ हाणे चवण में अचे थो त दादू मां या सेवण मां पाणी निकाल थींदो, केन शाह जो न मामलो रहे थो। कल्ह वज़ीर आज़म साहिबु दादू ऐं सेवण जो दौरो बि कयो आहे, फोटो सेशन थियो आहे, दिलदारी मिली आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं उनजे बि हक़ में आहे त वञण बि घुरिजे, भला वञनि था इहो बहितर था कनि, न वञनि त वरी मयार लोक जी अवाम जी ज़रूरु खणंदा। हिन खां सवाइ कल्ह जो जेको सुन्यारो आहे उहो जेको सिंध हुकूमत तरफ़ां हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त इश्तिहार बि मुख़्तलिफ़ अख़बारुनि में छपियल आहे, अॼु रोज़ानी जीजल में बि छपियल आहे त जेकी बि फ्लोर मिल्स आहिनि ओवरऑल सिंध में तक़रीबन 600 ऐं उनखां मथे कुझु फ्लोर मिल्स जा नाला ऐं उन्हनि जा फ़ोन नंबर बि छपिया विया आहिनि अख़बारुनि में त तव्हां हितां अटो 65 रुपए किलो वठी सघो था। माना जेकी असांजा दोस्त महिरबान या परेशान जेकी आहिनि त यार 100 रुपए खां मथे अटो किलो थी वियो आहे त वठिजे त कीअं वठिजे। 65 रुपयनि वारो जेको मामिलो आहे उहो कीअं निबिरंदो ऐं हुकूमत सिर्फ़ु ऐलान कयो आहे, दावा कई आहे, इहो मामिलो हल कीअं थींदो। इन जे लाइ हुकूमत सिंध जो इश्तिहार छपियो आहे अख़बार में, सिंधी अख़बार में छपियल आहे, तव्हां ॾिसी सघो था। बाक़ाइदा हर शहर जी जेका फ्लोर मिल आहे जिते हुननि अटो सस्तो फ़राहम कयो आहे उते 65 रुपए में तव्हां वञी करे अटो वठी सघो था। माना 600 खां मथे फ्लोर मिल आहिनि
या अटे जूं चकियूं आहिनि उन्हनि जा नाला, माण्हुनि जा नाला, फ्लोर मिल्स जा नाला, उन्हनि जा नंबर्स, कॉन्टेक्ट्स नंबर बि न अथऊं, तव्हां खां टेलीफोन करे पुछा करे सघो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं हुकूमत जी सुठियुनि पॉलिसियुनि खे, हुकूमत जी सुठियुनि ॻाल्हियुनि खे असां हिते प्रोग्राम में डिस्कस करे सारा जोॻो बि बणायूं न, छो त जेकी अमल सुठा हुजनि उन्हनि जी नेकी बि कजे, न हूंदा त पोइ असां वरी उहो शो बि कंदासीं। उहा ई ॻाल्हि इरशाद, पाण रोज़ इहा ई ॻाल्हि चवंदा आहियूं त असांखे पार्टी सां, स्पेशली जॾहिं असां तव्हांजे साम्हूं अचूं था त असांखे पार्टी सां बिलोंग नथा करियूं। तव्हांजे साम्हूं जेकॾहिं असां टीवी ते अचूं था त असां कंहिं पार्टी सां बिलोंग नथा करियूं, असां न्यूट्रल थी ॻाल्हाईंदा आहियूं। जंहिंजी सुठी ॻाल्हि हुजे उनजी साराह बि करणु घुरिजे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन खां अलावा इसाक दर साहब जॾहिं आया पे त उन्हनि इहा ॻाल्हि कुझु कई हुई त जेके राशन मिले थो, राशन सां गॾु जेको आहे उहो तव्हांखे बाइक जो जेको पेट्रोल वग़ैरह आहे उहो कार्ड बि तव्हांखे ॾिनो वेंदो। इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छो पेट्रोल डे बाय डे महांगो थींदो वञे। उन काफ़ी ॿियूं बि ॻाल्हियूं कयूं हुयूं त रिकंस्ट्रक्शन स्टोर जेके यूटिलिटी स्टोर आहिनि उते बि जेके आहिनि से रियायतूं कयूं वेंदियूं, रिकंस्ट्रक्शन थी वेंदी। इहा ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त कई आहे, पंहिंजो पाण वॾाए वारी बि ॻाल्हि आहे, पर हूअं थियो पियो आहे। पोइ हाणे इन जे अचण सां मुंहिंजे अचण सां जेको आहे उहो डॉलर बि घटि थी वियो आहे, इलाही किरी पियो आहे। उन खां अलावा ॿियूं बि जेके आहिनि उहे सस्ती थी वई आहे शइ। हलो कंहिंजे बि अचण सां थियो, असांखे उहो कोन थो थिए, असांजे इहो त थी आहे, इम्प्रूवमेंट आई, असांजे लाइ ख़ुशी जी इहा ॻाल्हि आहे। बहरहाल तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलो, असां ॾाढा सुठा महिमान अॼु प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजा जेके यंगस्टर्स आहिनि, असांजा जेके नौजवान आहिनि उहे अॻियां वधी रहिया आहिनि ऐं ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि, स्पेशली टेक्नोलॉजी जी फील्ड में। ऐं हीअ जेका दुनिया थी वई आहे, बल्कि पाकिस्तान न पूरी दुनिया जी ॻाल्हि कंदसि, डे बाय डे डिजिटलाइज़ थींदी वञे, माना का न का नई शइ ईंदी वञे ऐं उन ते इम्प्लीमेंट कयो वञे पियो। ऐं कुझु सालनि में, आईंदनि कुझु सालनि में मूंखे लॻे थो असां उॾामण बि शुरू थी वेंदासीं, बाइकूं बि उॾामनि पयूं न, हाणे तव्हां ॾिसो इहे तजुर्बा थी चुका आहिनि, माण्हू उॾामनि था। एग्ज़ैक्टली। ऐं गॾोगॾु हाणे त कुझु सालनि में ईअं थींदो त मोबाइल फोन बि तव्हांजे असांजे हथनि में न हूंदी, मतिलबु हथनि में फिक्स थी वेंदी, ईअं खणी करे असां जेको हाणे यूज़ कयूं था इहो यूज़ेज न हूंदो, पाण हथनि ते टिक टिक कंदासीं। जेका आंगुरियूं आहिनि न, तव्हां सोचींदो त इहो कीअं थी सघे थो, इहो मुमकिन थी वेंदो, छो त पाण खे इहो बि न लॻंदो हुयो अॻे त व्हाट्सएप ते या हिते असां वीडियो कॉल करे माण्हू खे ॾिसी सघंदासीं, माना इहो त पॉसिबल ई न हो त यार माण्हू परे वेठो हूंदो असां हुनखे ॾिसंदासीं कीअं, ऐं उहो थी वियो आहे। अॻिते हली करे आंगुरियुनि ते पंहिंजे हथ ते ई मोबाइल फोन हूंदी, हिकिड़ी चिप लॻंदी ऐं इहो सिस्टम को ईअं दरियाफ़्त थी वेंदो। इहे ॻाल्हियूं ॿुधण में अचनि थियूं, गर्दिश में आहिनि। जी, साइंस तरक़ी कंदी थी वञे, साइंस तरक़ी कंदी थी वञे ऐं IT जी फील्ड में काफ़ी तरक़ी थी रही आहे ऐं असांजा नौजवान ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि। उन्हनि जो बि इंट्रोडक्शन कराईंदी हलंदसि। इन खां अलावा इहो बि ॿुधाईंदी हलां त असां वटि अॼु इलाही परियां खां महिमान आयल आहिनि। तव्हां सोचींदा हूंदा किथां खां परियां खां, तव्हांखे ॿुधाईंदी हलां त कैलिफोर्निया खां असांजा महिमान आयल आहिनि, ॾाढा सुठा मौज़ज़ महिमान आहिनि। उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदी हलां त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ऐं उन्हनि खां काफ़ी असांखे इन्फॉर्मेशन मिलण वारी आहे। असां टेक्नोलॉजी ते बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि सां ओवरऑल एजुकेशन ते बि ॻाल्हाईंदासीं, छो जो पाण प्रोफेसर आहिनि त उन्हनि खे पहिरीं प्रोग्राम में भली कार चवां थी। प्रोफेसर रफ़ीक एहसान साहब अवां के प्रोग्राम में भली कार चवां थी, आपको वेलकम कहती हूँ प्रोग्राम में। और इन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदी हलां त पाण जेके आहिनि ब्रॉडकास्टर आहिनि, उन खां अलावा मुक़रर आहिनि, माना जेके उन्हनि स्पीचिस में या चई सघूं था त जेके उहे स्टेज ते वेंदा आहिनि त स्टेज खे जेको आहे न चुप कराए छॾींदा आहिनि, उन्हनि खे माण्हू ॿुधण लाइ जेके न मजबूर थी वेंदा आहिनि। पाण काफ़ी ट्रॉफीज़ जेके आहिनि, अवॉर्ड्स जेके आहिनि उहे खटे चुका आहिनि 200 खां मथे, ऐं उन खां अलावा गोल्ड मेडलिस्ट बि आहिनि ऐं 20 गोल्ड मेडलिस्ट खटे चुका आहिनि, माना वॾी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं असां ख़ुशनसीब आहियूं त असां वटि आया आहिनि, असांखे नॉलेज मिलण वारी रखियल आहे काथे ताईं, इहे माना चोराइजनि गोल्ड जान सही वॾो कमु आहे, माण्हुनि खे मुबारक हुजे तेॾा गोल्ड मेडल ज़बरदस्त। ऐं पाण ॾाढा सुठा मोटिवेशनल स्पीकर बि आहिनि, त असां हिननि सां ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं करण वारा आहियूं, छो जो हिन टाइम ते असांखे मोटिवेशन जी ज़रूरत आहे। ऐं हिन टाइम ते स्पेशली जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां स्पेशल ट्रांसमिशन में, जॾहिं असांजी सैलाब लाइ हले पई, ॿोॾि मुतासिरीन लाइ स्पेशल ट्रांसमिशन हले पई, त असां उन्हनि खे इन जे करे घुरायो आहे ताकी असांखे मोटिवेशन मिली सघे, तव्हांखे मोटिवेशन मिली सघे, तव्हां कुझु सिखी सघो, असां सभु कुझु सिखी सघूं ऐं असांखे हौसलो मिली सघे अॻियां विहण जो। जी, ऐं उन खां अलावा तव्हांखे मूं ॿुधायो त नौजवान जी ॻाल्हि कई त असां वटि अरसलान चांडियो साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। पाण हींअर MPhil कयो आहे IT में, ऐं इन्हनि जी हिकिड़ी जेका ॻाल्हि ॿुधायां त इन्हनि जेको प्रोजेक्ट ठाहियो आहे उहो ॾाढो सुठो प्रोजेक्ट आहे। मोहन जो दड़ी जो जेको आहे न वर्चुअल मॉडल ठाहियो आहे, ऐं उहो मूं जॾहिं पाण ॾिठो त मूंखे ॾाढो वणियो हो, ख़ूबसूरत हो। असां वटि असांजे जेके क़दीमी मक़ाम आहिनि या टूरिज़म जूं जेके पॉइंट्स आहिनि, टूरिस्ट जेके पॉइंट्स आहिनि उन्हनि खे एक्सप्लोर नथो कयो वञे। हालांकि मोहन जो दड़े जी ॻाल्हि करियां त एक्सप्लोर को असां कोन कयो हो, ॿाहिरिनि मुल्कनि वारनि अची करे एक्सप्लोर कयो ऐं ॿुधायो नाला नए सभु शयूं, हुन त फिल्मूं बि ठाहियूं, वसीला शायदि न आहिनि। पर मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी त अरसलान जहिड़ा नौजवान इन कम में दिलचस्पी वर्चुअल मॉडल ठाहियो त ॾाढो ख़ूबसूरत वर्चुअल मॉडल आहे। माग मकान थाक ठिकाणा आहिनि, इन्हनि जे लाइ
एतिरी कोशिशि करणु हिकिड़े नौजवान जी हैसियत में इहो तमामु ज़बरदस्त कमु आहे। बिल्कुलु, ऐं तमामु बहितरीनु कमु कयो आहे। ऐं संदन तालुक़ जेको आहे उहो जेकॾहिं एजुकेशनल बैकग्राउंड ॿुधायां त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी जेका फैकल्टी आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में बिलोंग कनि था, उन मां हिननि एमफिल बि कयो आहे, उन में ई प्रोजेक्ट ॾिनो आहे। तमामु बहितरीनु प्रोजेक्ट आहे ऐं इन्हनि खे इहा सुठी ॻाल्हि आहे, मज़े वारी ॻाल्हि आहे इरशाद, त हिननि खे हिमथायो बि वियो आहे, एप्रिसिएशन बि मिली आहे, काफ़ी चैनल्स घुरायो आहे, काफ़ी चैनल्स खां एप्रिसिएशन मिली आहे, टीचर्स खां मिली आहे। ऐं IT जा टीचर्स त हुई जेके आहिनि उहे चई सघां थी त शफ़ीक ऐं महबूब तबियत जा आहिनि, छो जो आउं पाण IT में पढ़ी आहियां त उनमें मूंखे उन्हनि जो नॉलेज आहे त उहे केॾा सुठा आहिनि ऐं केॾो जेका आहे उहो मोटिवेशन ॾींदा आहिनि। पर कंहिं कंहिं अॼु असांजो प्रोग्राम ॾिठो पए न ऐं तव्हां जिन लफ़्ज़ ते वॾो ख़ुशि थियो हूंदो त महबूब तबियत जा मालिक महबूब जो मक़सदु आहे ख़ूबसूरत तबियत जा मालिक आहिनि। ऐं उन खां अलावा चूंड इंतिखाब जेको चए चूंड जेका कई आहे तव्हां उहा ॾाढी ज़बरदस्त ऐं शफ़ीक तबियत जा मालिक आहिनि सभु असांजा टीचर्स, त उन्हनि खे असां सलाम पेश करियूं था, छो जो उन्हनि जी वजह सां ई असां तव्हांजे आॾो हिते वेठल आहियूं। अरसलान वेठल आहे, आउं वेठल आहियां, इरशाद वेठल आहिनि, जेके बि आहियूं तव्हांजा बि टीचर हूंदा जंहिंखां असां कुझु टीचर जो सिखियो महबूब आहे। तबियत हुजणु इंतिहाई भलो, आशूक तबियत न हुजे, महबूब तबियत हली वेंदो जी। ऐं हिन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां वटि सिंगर बि मौजूदु हूंदा आहिनि प्रोग्राम में, ॾाढा सुठा सिंगर आहिनि। अली गुल सांगी साहिबु अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं हिन खां अलावा असांजा ॾाढा सुठा म्यूज़िशियन ऐं सिंगर उस्ताद बादल लाई साहिबु प्रोग्राम्स में सॼा साथी मौजूदु आहिनि, अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं तव्हां पाण सां गॾु गुलदस्तो बि रखियो आहे, गुलनि सां गॾु मौजूदु थिया आहियो तव्हां। ऐं हिन खां अलावा ढोलक जेके वॼाईंदा हुआ मोहम्मद अली साहिबु आहिनि, अव्हां खे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। वॾी महिरबानी। ऐं कैलिफोर्निया खां असांजो जेको महबूब दोस्त आयो आहे कचहरी जो आगाज़ उन खां ई था कयूं। सर कब आए पाकिस्तान? मैं जनाब अभी 1 महीने पहले पाकिस्तान आया हूँ। अच्छा। और सिंध की इसी धरती से ताल्लुक़ रखता हूँ। कराची में मेरा तालीमी इदारा डीजे साइंस कॉलेज, जो 100 साल बेसिकली फ्रॉम कराची। या आई एम बेसिकली फ्रॉम कराची। तो डीजे साइंस कॉलेज 100 साल तारीख है। सही। तो कैलिफोर्निया में जब पता चला कि पाकिस्तान में सैलाब आ गया तो क्या कैफियत थी? तो हम लोगों ने सब ने जी यहाँ के लोगों के लिए दुआ के लिए हाथ उठाए और उनके दुख और दर्द के लिए में हम सब लोग बराबर के शरीक थे। और जिस कदर भी हमसे हो सका हमने उनकी मदद वहाँ से करने की कोशिश की। और सबसे ज़्यादा अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ की कि अल्लाह इसमें उनको हौसला और हिम्मत दे, ताकि इस मुश्किल की घड़ी में हमारे वो बहन भाई जो अपने घरों से अपने सामान से महरूम हो गए। और ख़ुद यहाँ आकर भी मैंने एक ट्रेन का सफ़र किया इस्लामाबाद से कराची तक, और मैंने अपनी आंखों से सिंध के इलाकों में शहरों को डूबते हुए देखा, लोगों को देखा, उनसे मुलाकात की। जब ट्रेन रुकी तो उनको मैंने अपने अल्फाज से, बिकॉज मैं एक मोटिवेशनल स्पीकर हूँ, उनको अपने अल्फाज से मोहब्बत और खुलूस और उनके हौसले और हिम्मत का एक दर्स। सर वो अल्फाज यहाँ पर भी अदा करें क्योंकि पूरा सिंध देख रहा है, पूरा नेशनली इंटरनेशनली ये चैनल देखा जाता है जी। एग्जैक्टली। तो देखिए जब हम वो तमाम लोग जो सैलाब से मुतासर थे उनसे हम मिले, और इस प्रोग्राम के तवस्सुस से भी मैं उनसे कहूँगा कि देखिए ज़िंदगी में नशिब व फराज आते हैं, मुसीबतें आती हैं, लेकिन अजीम अफराद, एक फ़र्द या कौमें वही होती हैं जो उस मुश्किल वक्त में से आसानी के साथ निकल जाएं। हमेशा इस मौके पर हमें यही कहना चाहिए कि इलाही फजल कर हमारे सैलाब ज़दा बहन भाइयों पर, इलाही फजल कर हमारे सैलाब ज़दा बहन भाइयों पर, इलाही रहमतें बरसा हमारे उन प्यारे बहन भाइयों पर। यही हमारी दुआ थी, यही हमारा पैगाम था। और इस प्रोग्राम के तवस्सुस भी मैं यही कहूँगा कि इस मुश्किल घड़ी में वो हिम्मत न हारे। पाकिस्तान के तमाम दर्दमंद लोगों के दिल उनके साथ धड़क रहे हैं, हम दुआएं भी कर रहे हैं। और मैंने यहाँ लोगों का जोश और जज्बा देखा कि जिस कदर मुख्तलिफ जगह कैंप लगे हुए हैं और लोग चाहते हैं कि वो हर तरह से उनकी मदद करें, तो यकीनन अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हें इस मुश्किल से निकालेगा। बस एक सबसे बड़ी बात जो हमारे उस्ताद कहते थे कि कभी भी जिंदगी में हौसला नहीं हारना। तो आपने जो सैलाब से मुतासिर है अपना हौसला नहीं हारना है, अल्लाह रब्बुल इज़्ज़त आपको इस मुश्किल से ज़रूर निकालेगा। अच्छा, कैलिफोर्निया की सूरत क्या होती है जब बरसात वहाँ पर पड़ती है तो देखिए वहाँ का सिस्टम क्या है, थोड़ा सा बता दें, मैं कंपेयर करना चाहता हूँ कि हमारे यहाँ क्यों मसाइल इतने। जी, असल में बात यह है कि कौमों की जो तरक्की है ना, उसकी एक सबसे बड़ी बुनियादी वजह जो है वो एडमिनिस्ट्रेशन, तंजीम और निज़ाम होता है, और नियतों का साफ होना होता है। तो ज़ाहिर 274 साल से ज़्यादा उस कंट्री को बने हुए हो गए, और वहाँ पर सूरत हाल ये है कि जो छोटे छोटे इलाके हैं उसका उन्होंने एक मेयर बनाया हुआ है। एक छोटा सा इलाका है, उस छोटे से इलाके में उस पूरे इलाके की जिम्मेदारी मेयर पर होती है, और उसी के अंडर में जो है वो बरसात का निज़ाम, पुलिस
पुलिस का निज़ाम और उस इलाके की जितनी भी सफाई सुथराई नकास के हैं वो सब होते हैं। तो इस तरह अगर वहाँ बड़े बड़े तूफान बड़ी बड़ी बारिशें आती हैं, आपको पता है पूरा अमेरिका में हर तरह के मौसम से, तो कैलिफोर्निया में जब ऐसी सूरत हाल हो तो चाहे बारिश घंटों हो कभी इस किस्म के मसाइल नहीं होते। और उसकी बुनियादी मैंने वजह बताई कि एडमिनिस्ट्रेशन जो है ना उसकी पूरी निगाहें होती हैं और एक निज़ाम और सिस्टम के तहत हर शख्स में सिविक सेंस जो है यानी एक शहरी शऊर बहुत बड़ी ज़रूरी चीज़ है, वो हर शख्स उसको अपना अदा करता है। मतलब बारिश बंद होती है तो बाहर पता ही नहीं चलता, पता ही नहीं चलता बारिश हुई थी। और आप यकीन कीजिए जैसे आपने फरमाया शाह साहब कि बारिश अगर तेज भी हो जाए तो ना स्कूल बंद होते हैं, जैसे मैं यूनिवर्सिटी में पढ़ाता हूँ, ना ट्रैफिक का कोई मसला होता है, कुछ भी नहीं होता, मतलब आम रूटीन होता है, आम रूटीन, क्योंकि हमें एक सेफ्टी का एहसास होता है कि हम इसमें भी जाएंगे तो वापस आ जाए, पूरा निज़ाम जो है चलता रहता है। और हम ये दुआई करते हैं और अल्लाह से उम्मीद है इंशाअल्लाह वो दिन ज़रूर आएंगे, इंशाअल्लाह आएंगे कि हम अपने इस प्यारे सूबे सिंध और प्यारे पाकिस्तान में हर जगह हर गली में ये निज़ाम हो इंशाअल्लाह। प्योरिटी की क्या सूरत है? खालिस चीज़ें वहाँ पर मिलती हैं, हर चीज़ खालिस है। जी हाँ, आपने बड़ी अच्छी बात कही। देखिए कौमों की तरक्की में एक सबसे बड़ी चीज़ ये होती है कि उनका जो भरोसा है कंज्यूमर का वो हो, तो तमाम चीज़ें जो है जनाब वो खालिस होती हैं। और जब फेस्टिवल्स होते हैं, जैसे आपको पता है ईद बकरीद इस तरह जो फेस्टिवल्स है, तो वो चीज़ों की कीमतों में डिस्काउंट कर देते हैं। अच्छा, हमारे यहाँ बढ़ा देते हैं। हमारे यहाँ बढ़ा देते हैं, लेकिन ये एक हकीकत है जो हमारे नाजरीन देख रहे हैं, अगर वो गूगल पर या दूसरी न्यूज़ पर देखें तो उस मौके पर चीज़ों की मिकदार भी बढ़ जाती है, यानी क्वांटिटी का कोई मसला नहीं होता और प्राइसेस भी कम हो जाती है। यानी लोगों के लिए आसानी पैदा करना एक इंसान का फर्ज है, तो ये चीज़ वहाँ देखने में। चलें कंटिन्यू करेंगे गुफ्तगू। अरसलान साहब कचहरी क्यों था उन सां हिकिड़ो कलाम ॿुधी वठूं, छा ख़्याल आहे तव्हांजो? भले अरसलान भाई इजाज़त आहे न? वाह, इजाज़त ॾींदे त कलाम ॿुधंदा न त ॿुधूं था, पोइ वरी कचहरी कयूं था। जी था अलीगुल सांगी साहब सां गॾु आहे। दुश्मन दे निशाने चुकवे देना, एडी नारे दे विच ताकत है, दुश्मन दे निशाने चुकवे देना। लाशारी ना है दर्दा सुन के बेली साहब ज्यादे सुख वे देना। होला थे सनागर हाय दर्द मारनारा, हाय दर्द थे सनागर हाय दर्द मारनारा। मदनी दाही बिरादर, मदनी दाही बिरादर, मोमिन दाही सहारा। हाय दर्द थे सनागर हाय दर्द मारनारा, हाय दर्द सनागर।
दर्द जंग जो थई है जरूरत अली दी पई है आया सवार दुल दुल आया सवार दुल दुल किला उदाया सारा है दर्द थी सनागर है दर्द मार नारा है दर्द थी सनागर है दर्द मार नारा मदनी दाही बिरादर मदनी दाही बिरादर मोमिन दाही सहारा है दर्द थी सनागर है दर्द मार नारा है दर्द थी सनागर नाशारियत लायक बुलण संदाए शायक नाशारियत लायक बुलण संदाए शायक सवाय अली दे सादा सवाय अली दे सादा कोई नहीं गुजारा हाय दर्द थी सनागर हाय दर्द मार नारा हाय दर्द थी सनागर हाय दर्द मार नारा मदनी दाही बिरादर मदनी दाही बिरादर मोमिन दाही सहारा हाय दर्द थी सनागर हाय दर्द मार नारा हाय दर्द थी सनागर वाह साईं वाह असांजी क़िस्मत केॾी भली आहे जो असांजो वारस मौला अली आहे ऐं नालो अलीअ जो आथत आहे ॾींदो हौसलो हिमत आहे असीं अलीअ जा नौकर इहो ॻाईंदासीं गली गली अली 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 असांजो नारो आहे अली अली ऐं जेको अलीअ जो आहे दीवानो उहो कंदो न कोई बहानो कुॾंदो ईंदो कंडनि ते वेंदो टांडनि ते बि हली हली ऐं नारो हणंदो अली 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 हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी अचूं था कचहरी जारी आहे ॾिसंदा रहिजो सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे पंहिंजनि मारूड़नि जे दर्दनि ॾुखनि तकलीफ़ुनि अहजनि खे अव्हां ताईं पहुचाइण जो हीउ प्रोग्राम आहे सिंध पई थी सॾे हिन सॾ में सॾु ॾिजो ऐं पंहिंजनि मारूड़नि जी मदद कजो पंहिंजनि माण्हुनि जी मदद कजो उन्हनि जी सार लहिजो जेतिरो तव्हां खां थी सघे थो अलाह पाक तव्हांखे हिन जो अजुरु ॾींदो जेकॾहिं कंहिं नंढड़े मासूम ॿार खे वक़्त ते खीरु मिली वियो तव्हां नेकी कमाई जेकॾहिं कंहिं अमड़ खे वक़्त ते खाधो मिली वियो उनजे बछड़नि खे खाधो मिली वियो त इहा बि तव्हां नेकी कमाई जेकॾहिं उन्हनि जे लाइ बहाली जे लाइ का कोशिशि करे सघो था जेकॾहिं ॻोठु वञणु चाहिनि था उन्हनि खे जेकॾहिं तव्हां किरायो ई ॾियो था त इहा बि नेकी आहे नेकियूं कमायो चङायूं कमायो हिते बि तव्हांखे तमामु घणो सुकून मिलंदो ऐं आख़िरत में तमामु घणी जेका फ़ाइदे वारी ॻाल्हि इहा आहे त उते तव्हांजा पलड़ा भारी हूंदा जॾहिं नेकियूं ऐं बदियूं जॾहिं उन्हनि जी तोर माप थींदी त नेकियुनि जो पलड़ो भारी थी वेंदो ऐं तव्हां माना अगामजी वेंदो असां वटि इहा हूंदी आहे न असां नेकी ॻोल्हियूं असां को सुठो कमु कयूं असांखे कुझु सुठो कमु करिणो आहे हाणे टाइम अची वियो आहे तव्हांखे मालिकी करण जो सुठो कमु करण जो ऐं नेकियूं कमाइण जो जॾहिं तव्हां हीअ कंदा त तव्हांखे हिते त सुकून मिलंदो ई मिलंदो पर आख़िरत में पंहिंजो काफ़ी अजर रखियल आहे त हिन टाइम ते तव्हांखे मालिकी करणी आहे पंहिंजी सिंध जी पूरी सिंध खे संवारणो आहे ऐं इहो कमु हिक जो न आहे सिर्फ़ु गवर्नमेंट जो न आहे ऑफिसर्स जो न आहे असां सभिनी जो आहे सभिनी खे गॾिजी करे सिंध जे सॾ में सॾु ॾियणो आहे अरसलान साहब जी बिल्कुलु अरसलान साहब ॾे वञूं था न त वरी मां ॻाल्हि कंदुमि त ड्रेक थी वेंदी अरसलान जी अरसलान साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि हिननि खां पुछंदो त पहिरीं उहे कहिड़े ॻोठ सां बिलोंग कनि था ऐं उतां जी छा सूरत उते छा सूरत हाल आहे बरसाति जो छा हुयो सीता रोड दादू खां अच्छा त करंटली दादू डिस्ट्रिक्ट सभिनि खां वधीक हिट थियो आहे सही सही तालुको असांजो केन शाह आहे जेको वाहिद शहर आहे जेको कंप्लीटली ॿुॾी चुको आहे त हिनमहिल उते सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे छो त पाणी जा जेके बि गस हुया उते उहे सभु ओवरफ्लो थी चुका आहिनि सुपिरियो बंदि अञा ताईं टुटियो पियो आहे त मुसलसल पाणी जो
इनटेक थिए पियो निकाल न पियो थिए जंहिं ते जीअं अधे ॻाल्हि कई त हाई कोर्ट हिन महिल हुकुम ॾिनो आहे त डाउन स्ट्रीम्स में पाणी लही आयो आहे त तव्हां शहरनि मां पाणी जे निकाले जी कोशिशि छो न पिया कयो त इनशाला हाणे बहितरी थी सघे का नज़र अचे प्राइम मिनिस्टर बि विज़िट कयो आहे पूरे डिस्ट्रिक्ट खे त ॾिसूं त अॻियां छा पियो थिए तव्हांजी फैमिली किथे उते ई आहे अञा न असां हैदराबाद में शिफ्ट थी विया आहियो अच्छा उते विया आहियो तव्हां ॾिसण लाइ छो तव्हां माइट वग़ैरह रहंदा हूंदा पाड़ेसरी वग़ैरह जिते रहिया आहियूं शुरू खां वठी ईअं असां पूरे सिंध जो दौरो कयो आहे सिंध डिज़ास्टर रिलीफ कैंपेन उन जा दोस्त हिते तव्हां वटि बि आया हुआ अच्छा 3 तलवार ते जिन कैंप आई आहे उहे ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जी सहकार सां असां कंप्लीट सिंध जो दौरो कयो आहे असां डिफरेंट इलाइक़नि में विया आहियूं वाराह खां वठी हमल ढंढ जिथां टुटण जो सिलसिलो शुरू थियो जिथां बलोचिस्तान जो पाणी आयो उनखां वेंदे झुॾो वटि जिथे महिल 0 पॉइंट ते धरणो बि लॻो पियो हुयो त उहे सभु जॻहियूं असां विज़िट कयूं आहिनि ऐं रिलीफ जो कमु जिथे जिथे पुॻो आहे उहो बि असां करण जी कोशिशूं कयूं आहिनि पर अञा ॾाढो स्पेस आहे ऐं असां अपील कंदासीं सभिनी सिंध वासियुनि खे त अॻियां अचनि ऐं भरपूर कोशिशि करनि त असां रिहेबिलिटेशन जे तरफ़ वञी सघूं छो त हुकूमत हाणे ऑर्डर ॾेई छॾियो आहे त स्कूल्स खे ख़ाली कयो वञे कॉलेजिस ख़ाली कयो पर इहो मुमकिन कोन्हे जेसीं असां उन्हनि खे को मुतबादिल ज़रियो कोन पिया ॾियूं त असां अपील कंदासीं सभिनी खे त तव्हां अॻियां अचे ऐं रिहेबिलिटेशन तरफ़ वञण में इन्हनि सभिनी ॿोॾ मुतासिरनि जी मदद कयो अच्छा जॾहिं तव्हां हुते विज़िट करणु विया हुआ त तव्हांखे छा लॻो त कंहिं शइ जी घणी ज़रूरत आहे हुते जॾहिं शुरू वारो टाइम हुयो उन महिल असांखे हर शइ जी ज़रूरत हुई हाणे उते सभिनी खां वधीक दवाउनि जी ज़रूरत आहे स्किन डिज़ीज़िस इंतिहाई वधी चुकियूं आहिनि त पहिरियों असां उते जिथे बि वञूं पिया उते ॾिसूं पिया त रेशन ड्राइव्स हलनि पियूं हर जॻह ते राशन ॾिनो पियो वञे पर हाणे हर जॻह मेडिकल कैंप्स लॻी विया आहिनि छो त स्किन डिज़ीज़िस मलेरिया डायरिया इंतिहाई वधीक माना हद ताईं फैलिजी विया आहिनि त वधि खां वधि डॉक्टर्स जेके आहिनि असांजा सॼी सिंध जा उहे पंहिंजी ड्यूटीज़ खे सर अंजाम ॾियनि हुननि खे हूअं ई ॾियणु खपे पर अहिड़े माहौल में उन्हनि खे वधि खां वधि अॻियां अचे ऐं पाण खे मतिलबु सर्विस तौरु खणी अचे त असां सभिनी खे इहा ई अपील कंदासीं त कोशिशि करे पंहिंजी ड्यूटीज़ खे सर अंजाम ॾिनो वञे ऐं वधीक दुआ कई वञे त हालात बहितर थियनि अच्छा तव्हां जेको वर्चुअल मॉडल ठाहियो आहे मोहन जे दड़े जो उनजे बारे में कुझु ॿुधाइजो जी इहो एमफिल में मुंहिंजो रिसर्च प्रोजेक्ट हुयो जंहिंमें असां कोशिशि कयोसीं पिए त सॼी दुनिया में ईअं थिए थो जो उन्हनि जा जेके बि तारीख़ी माॻ आहिनि उहे उन्हनि खे हिकिड़े वर्चुअल प्रिजर्वेंस जे तरफ़ खणी पिया वञनि त तव्हांखे ज़रूरी न आहे उन जॻह ते तव्हां वञो ऐं पोइ ई उन जॻह खे फील करे ॾिसी सघो त असां उन ई जेका लॉजिक हुई उनखे हिते अप्लाई कयोसीं प्रोजेक्ट में ॿिया बि तव्हां सां गॾु हुआ न एमफिल सोल प्रोजेक्ट हूंदो आहे हिकिड़ो ई माण्हू एमफिल जी डिग्री में कमु कंदो आहे दोस्तनि मदद कई असां वॉलंटियर्स खां मदद वरिती जेके बि दोस्त हुया असां उन्हनि खां डिफरेंट जी बिल्कुलु हर शयुनि में असां उन्हनि खां मदद वरिती इंजीनियर्स जी ज़रूरत पई आर्किटेक्ट्स जी ज़रूरत पई त असां उन्हनि सभिनी खे गॾे ऐं खणी कोशिशूं कयूंसीं ऐं सिंध जो जेको सभिनी खां पुराणो माॻ आहे 5000 साल क़दीमी माॻ मोहनजो दड़ो सेलेक्ट करे असां उनखे वर्चुअली प्रिज़र्व कयोसीं छो त ईंदड़ नसलूं असांजी एजुकेशनल पर्पसिस जे हिसाब सां असां उन्हनि खे ॾेखारे सघूं त असां वटि छा आहे ऐं सॼी दुनिया में असां वटि हाणे इहो थी वियो आहे जो असां VR जे तरफ़ वञूं पिया हाणे तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विज़िट करण जी ज़रूरत कोन्हे तव्हां हिते ई वेठे नायग्रा फॉल्स ॾिसी सघो था इहे सभु इलाइक़ा ॾिसी सघो था होलोग्राम्स अची विया आहिनि त टेक्नोलॉजी ॾाढी अॻियां हली वई आहे ऐं असांखे ज़रूरत आहे त असांखे इन फील्ड में इन्वेस्ट करे ऐं गवर्नमेंट पंहिंजा जेके बि तारीख़ी माॻ आहिनि उन्हनि खे इंटरनेशनली 3D ऐं 4D वर्जन्स में अवेलेबल करे जीअं टूरिज़म जो हिकिड़ो बूस्ट मिले ऐं दुनिया में असांजे तारीख़ी माॻनि खे वरी हिकिड़ी रिकग्निशन मिले जीअं पहिरियों मिलंदी हुई हाणे वरी उन्हनि ते असां पोयां रहिजी विया अच्छा तव्हां जेको इहो डेटा वग़ैरह कलेक्ट कयो उहो वञी करे कयो कीअं थियो छा प्रोसेस हो इन जो असांखां मल्टीपल विज़िट्स लॻा असां ड्रोन टेक्नोलॉजी इस्तेमालु कईसीं ड्रोन इमेजिस कैप्चर कया विया आर्किटेक्ट्स ऐं इंजीनियर्स जी मदद सां मापियूं वरितियूं वयूं ऐं यूनेस्को मैप्स अक्वायर कयासीं यूनेस्को वारनि मैप्स ठाहिया हुया असां उहे अक्वायर कयासीं उन्हनि सभिनी शयुनि खे इस्तेमालु कंदे पोइ 3D मैप पहिरियों त ड्रॉ थियो जंहिंमें पूरो नक्शो असां उन जॻह जो तयारु करे कढी बीठासीं पोइ मैप्स खे ऐं ड्रोन इमेजिस खे कंपेयर करे उन्हनि खे गॾे असां उन्हनि मतिलबु जिथे जिथे उहे मैप्स मिलनि पिया उते दीवारूं ठाहियूं जिथे स्तूपा आहे जीअं उते स्तूपा ठहियो ईअं ठहंदे पूरो हिकिड़ो वर्चुअल मॉडल तयारु थियो
अच्छा जंहिंखे असां VR जे ज़रिए असां विज़िट करे सघूं था किथे बि हूंदे। अच्छा ॾाढो ज़बरदस्त, बेहतरीन। ॾाढो सुठो। तव्हां कचहरी सिलसिलो अञा जारी रहंदो। जी, रफ़ीक साहब असां गॾु। रफ़ीक साहब बहुत अच्छी किताब मैंने आपकी देखी, निशान मंजिल। निशान मंजिल और क्या है इस किताब में? मेहनत की किताब है, चाहत की किताब सर है, ये मोहब्बत की बायोग्राफी किताब है है, आपकी, क्या है? आपकी लाइफ पे लिखी हुई है। एक्चुअली ये मेरी ज़िंदगी की आप बीती है, मेरी बायोग्राफी है। इसमें मेरे कुछ दोस्त हैं जिनका ताल्लुक़ रेडियो पाकिस्तान कराची से रहा। मैंने ख़ुद 6 साल रेडियो पाकिस्तान कराची से साइंस के प्रोग्राम किए और मेरी जिम्मेदारी थी जो PhD डॉक्टर्स हैं मैं उनके इंटरव्यूज़ किया करता था। प्रोग्राम था मेरी तहक़ीक़ का मौजू। इसके अलावा एक प्रोग्राम था रोशन मिसाल, तो हमारे माशरे के जो नौजवान हैं और जिन्होंने अपने मैदान में बड़ी कामयाबियाँ हासिल की उनके इंटरव्यूज़ किए। मुझे बेस्ट कंपेयरिंग रेडियो पाकिस्तान का अवार्ड मिला था। तो मेरे रेडियो के साथियों ने मेरी शख्सियत के बारे में अपने ख्यालात का इजहार किया। शुरू के सफ़ात तो उस पर है। इसके अलावा ये मेरे बचपन से लेकर और कैलिफोर्निया तक का सफ़र है जिसमें मेरी बचपन की जद्दोजहद शामिल है। मेरी वालिदा, मेरी बहनों, मेरे बुज़ुर्गों की दुआएं शामिल हैं। मेरी वालिदा ख़ुद टीचिंग के प्रोफेशन में थी, प्रिंसिपल थी, तो मैंने उनसे बहुत कुछ सीखा। मेरे वालिद ख़ुद टीचर थे, तो वो मेरी बचपन की जद्दोजहद है। जब मैं 9 क्लास में था उस वक्त से मैंने पढ़ाना शुरू किया क्योंकि मेरी माशी जिम्मेदारियाँ घर की थीं। तो अल्हम्दुलिल्लाह कराची में एक बहुत बड़ा स्कूल जिसे सिंध के लोग जानते हैं NJV हाई स्कूल, जो बड़े कदीम ज़माने से है, MA जिन्ना रोड रेडियो पाकिस्तान के सामने। वहाँ मैंने एक उस्ताद की हैसियत से अपने सफ़र का आगाज़ किया और सैकड़ों स्टूडेंट्स को वहाँ पढ़ाया और उसके बिल्कुल सामने ही रेडियो पाकिस्तान कराची में प्रोग्राम किए। और उसी के चंद कदम पर फासले पर मेरी अजीम दरसगाह, सिंध की अजीम दरसगाह DJ साइंस कॉलेज, जहाँ मैंने 20 गोल्ड मेडल बैनुल कुलियात की तकरीरी मुकाबलों में, स्पीच और डिबेट्स कॉम्पिटिशन में जीते। तो इस किताब में मेरे बचपन की जद्दोजहद का सफ़र है। इस किताब में उस इल्म का सफ़र है जो मैंने अपने उस्तादों से हासिल किया। आपकी इजाज़त से जैसे एक बहुत बड़े शायर ने कहा, ए इल्म किया है तूने मुल्कों को निहाल, गायब हुआ तू जहाँ से वहाँ पर आया ज़वाल, और उन पर हुए गैब के ख़जाने मफ्तू, जिन कौमों ने ठहराया तुझे रासुल माल। यानी इसमें इल्म की जो अज़मत मैंने अपने बुजुर्गों से सीखी उसका इसमें जिक्र है। इसके बाद इसके एक और चैप्टर में बहैसियत मुकर्रिर के इसका जिक्र है कि मैं प्राइमरी स्कूल से सेकेंडरी स्कूल, कॉलेज और यूनिवर्सिटीज़ में जो मैंने 200 से ज़्यादा ट्रॉफीज़ जीती, गोल्ड मेडल जीते। और पाकिस्तान एयरफोर्स में एक कुल पाकिस्तान मुकाबले होते थे जिसमें हम C-130 के ज़रिए पाकिस्तान एयरफोर्स से अपने उस्तादों के साथ जाते थे, वहाँ से ट्रॉफीज़ लेकर आए। तो वो एक मुकर्रिर का सफ़र है जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने इंसान को नेमतें दी है, उसमें बोलने का एक फ़न है और तकरीर एक बहुत बड़ी अल्लाह का नेमत है। अल्लाह ने मुझे उससे नवाजा। तो इसमें और इसके एक और चैप्टर में जो जिक्र अच्छी कर लेते हैं तो फिर सियासत में क्यों नहीं आए आप? आपने बड़ा अच्छा सवाल किया। यकीन कीजिए इरशाद साहब, मेरी वालिदा की मुझे शुरू से ये नसीहत थी कि बेटा तुम्हारे साथ घर की बहुत सारी जिम्मेदारियां हैं, माशी जिम्मेदारियां हैं, इसलिए अपनी तवज्जो सिर्फ इल्म के हुसूल और अपने घर के माशी हुसूल में रखना और किसी सियासी जमात को ज्वाइन नहीं करना। आपने सही फरमाया, जमायतों को ऐसे बंदों की जरूरत है जो अच्छी तकरीर करते हैं। बिल्कुल, आप यकीन कीजिए इरशाद साहब, वो लोग मेरी तरफ आए और उन्होंने मुझे दावत दी कि आप हमारा प्लेटफॉर्म इस्तेमाल करें। मैंने अपनी वालिदा की नसीहत को हमेशा सामने रखा और किसी सियासी जमात को ज्वाइन नहीं किया। और अल्लाह ने जो मेरी ज़िंदगी का एक जिहाद, उसमें मुझे बहुत ज़बरदस्त कामयाबी से नवाजा। मैं एक मंजिल की तलाश में था, इसीलिए इस किताब का नाम निशान मंजिल रखा कि मंजिल की जुस्तजू में क्यों फिर रहा है राही, मंजिल की जुस्तजू में क्यों फिर रहा है राही, इतना बुलंद हो जा कि मंजिल तुझे पुकारे। तो इसमें इरशाद साहब उस मंजिल का जिक्र है। और उसके बाद मैं बहैसियत प्रोफेशनल फार्मासिस्ट हूँ। मैंने कराची यूनिवर्सिटी से B फार्मेसी किया, यहाँ पर एक मल्टी नेशनल कंपनी में एज ए फार्मासिस्ट काम करता रहा और फिर मुझे सऊदी अरब में हॉस्पिटल फार्मेसी में फार्मासिस्ट की जिम्मेदारियाँ निभाने का एक अज़्म और एजाज़ हासिल हुआ। वहाँ अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने मुझे हज की सआदत और उम्रे की बेइंतहा सआदतों से नवाजा। और उसके बाद अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुझे जो है वो कैलिफोर्निया ले गया। आई एम ए फादर ऑफ 4 चिल्ड्रन, मेरे 2 बेटे। इतने काम बताएं, आपकी CV तो 6 साल सिफात पर मुश्तमिल होगी मुझे लग रहा है। अल्हम्दुलिल्लाह, कहीं भेजते होंगे तो वो पढ़ता ही रहेगा। अल्हम्दुलिल्लाह, क्या क्या किया है इरशाद साहब, ये अल्लाह ताला का करम और एहसान है मुझ पर। ये दुआएं शामिल हैं कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने मुझे इन नेमतों से नवाजा। मैं इंतहाई दिल की गहराइयों और दिल के नेहा खानों से कह रहा हूँ कि ये अल्लाह रब्बुल इज़्ज़त की रहमत और करम है। ये औलाद के बारे में बता रहे थे वो
बात जी हाँ, करें। जी। तो मैं अल्हम्दुलिल्लाह, मेरी जो वाइफ है वो खुद भी वहाँ पर प्रिंसिपल हैं और आई एम ए फादर ऑफ 4 चिल्ड्रन। मेरे 4 बच्चे हैं, 2 बेटे और 2 बेटियाँ। मेरी एक बेटी डॉक्टर है, एक बेटे ने MBA किया है और मेरी तीसरी बेटी जो है वो डेंटिस्ट्री पढ़ रही है, वो दांतों की डॉक्टर बनना चाहती है। और मेरा सबसे छोटे बेटे ने अभी वहाँ हाई स्कूल कंप्लीट किया है। वहाँ 12 साल का हाई स्कूल होता है और अभी उसका कॉलेज का सिलसिला शुरू हुआ है। तो ये भी अल्लाह की रहमतों में से एक रहमत है कि उसने मुझे 4 सआदतमंद औलादों से नवाजा और मैंने और मेरी वाइफ ने अपने दिलो जिगर के साथ उनकी परवरिश की और उन्हें ये सबक दिया। और यही मैं तमाम नाज़रीन को कहूँगा कि ऐसे चलन चलें आप कि करें लोग आरजू, ऐसे चलन चलें आप कि करें लोग आरजू, ऐसे रहें आप कि ज़माना मिसाल दे। वाह वाह, ये सादतमंदी पता है क्यों है? क्योंकि आप भी सादतमंद रहे। अल्हम्दुलिल्लाह, अपनी वालिदा की बात मानी, उनके कहने पर चले, तो आपकी वालिदैन की ये दुआ है आपके साथ। बच्चे ज्यादातर सराउंडिंग से तो सीखते हैं, लेकिन ज्यादातर अपने पेरेंट्स से सीखते हैं। कलाम उन्हें खुशी में एक अच्छा सॉन्ग सुनाते हैं, समझ में आए ना आपकी कामयाबी पे। हाँ, समझ में नहीं आएगा, लेकिन मुझे लगता है कि मन लुभाने वाली गाल है। बिल्कुल बिल्कुल। आप यकीन कीजिए, जो उसकी मेलोडी है ना, अभी भी जो मैंने सुना, तो वो मेरे इस पार्ट मेरे दिल पर वो टच कर रहा है। चले एक उर्दू में भी सुनवाएंगे उस्ताद बादल राई की आवाज में थोड़ी देर में, लेकिन अभी अली गुलसांगी साहब को सुन लेते हैं। जी। अल्लाहु अला अला ओ अला मारू मिट मली रजा ओ सभई पर सौखी भाई सबका औखी तू ही तू, सौखी भाई सबका अला औखी तू ही तू, मौला मथा मुँह बुढ़ो मला है जबाज जो अला ओ मुझा मारो मुझा
जहांगीरनि जे ॾुखनि सूरनि दर्दनि जी कहाणी हुई हिन कलाम में ॿुधीसीं। सो हिते पाण शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, पोइ मोटी अचूं था त कचहरीअ खे कंटिन्यू रखूं था। ॾिसंदा रहिजो। सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे, सिंध पई थी सॾे। जी हिकु भेरो वरी तव्हांखे वलीकार चऊं था। सिंध पई थी सॾे, तव्हां असांजे सॾ में सॾ ॾियो था ऐं असीं बि तव्हांजे सॾ खे वरनाईंदे रोज़ु तव्हांजी ख़िदमत ही प्रोग्राम खणी ईंदा आहियूं। तव्हांजे इलाइक़े जी छा सूरत हाल आहे इन बारे में तव्हांखे आगाही ॾींदा आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं अख़बार जी मार्फत बि त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके अञा ताईं मुश्किल में आहिनि, जेके अञा ताईं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अॼु ॾाढा सुठा महिमान आहिनि, उन्हनि सां कचहरी सुठे सुठे तां छॾियोसीं, कंटिन्यू रखंदासीं। अरसलान साहिब खां पुछंदासीं इहो भला ख़्यालु कीअं आयो त मोहन जे दड़े जो ई मॉडल ठाहिजे, ॿिनि शयुनि खे छॾे करे हिते छो ध्यानु ॾिनो भला, का ख़ासि वजह हुई? ख़ासि वजह इहा आहे जो हिकिड़ो त सिंध जी क़दीमी सुञाणप हितां खां थिए थी। इंडस वैली सिविलाइज़ेशन जंहिंखे चऊं था त उनजो स्टार्टअप ई मोहनजो दड़ो, हड़प्पा ऐं इहे इलाइक़ा आहिनि। त सिंधूअ जो नालो जिथां पाणी छो के असाइनमेंट मिली का? न असां पाण चूं। अच्छा पाण चूं, सही। पर मतलब हो असाइनमेंट ही प्रोजेक्ट हो जेके कंप्लीट करणो हो। उन में कॾहिं कॾहिं ॾसबो आहे न त हिन ते ई करे अचो। न न ईअं कॾहिं कॾहिं चॉइस हूंदी आहे। हां प्रोजेक्ट में चॉइस हूंदी आहे। एमफिल रिसर्च जेका तव्हां खणंदा आहियो करण लाइ, त सिंधूअ जो नालो बि इंडस वटां निकितल आहे। त इहा जेका इंडस सिविलाइज़ेशन हुई त असां चयोसीं जो सभिनी खां इम्पोर्टेंट तारीख़ी माग इहो ई आहे त पंहिंजे जे कम जी शुरूआत आहे उहा मोहनजो दड़ो खां ई स्टार्ट कजे। उन खां पोइ जो असां इन शइ में कामयाबु थी था वञूं त पोइ जेके ॿिया तारीख़ी माग आहिनि जीअं भंबोर आहे, बादशाही मस्जिद आहे ठठा वारी, या तव्हांजो रानीकोट फोर्ट आहे, कोट डिजी फोर्ट आहे, पोइ इन्हनि शयुनि खे बि असां वर्चुअली प्रिज़र्व करे सघूं था। त इन करे असांजी स्टार्टिंग मोहनजो दड़ो खां थी, छो त आलमी दुनिया में बि उनजी इम्पोर्टेंस सभिनी खां वधीक आहे। यूनेस्को वारनि हिन खे वर्ल्ड हेरिटेज साइट्स में पाण वटि रखी छॾियो आहे, डेज़िग्नेट कयो अथऊं वर्ल्ड हेरिटेज साइट्स करे। असांजो क़दीम जेको आहे सो विरसो बि चई सघूं था हिनखे, पर हाणे वरी ईअं थियो आहे त इन बरसातुनि खां पोइ जेके आम ओसारे वारा आहिनि मिस्त्री, उन्हनि खे घुराए करे जिन खे का ख़बर न आहे टेक्निकली, जीअं मिस्त्री अची करे सिरूं बज़ी हणंदा वेंदा आहिनि, ईअं वरी उन्हनि खां ओसारी कराई अथऊं ऐं उन जेको नक्शो आहे कुझु तब्दील थी वियो आहे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे, छो त मूं बि फेसबुक जी मार्फत इहे ॻाल्हियूं ॿुधियूं पए त जेकी माहिर कारीगर हुजनि उन्हनि जी निगरानी में इहो कमु थियणु घुरिजे हा। पर ईअं आम ओसारे वारा माण्हू घुराए करे, आम मिस्त्री घुराए करे उनजी जेका ठेका टिप्पणी आहे उहा वरी ॿीहर कई वई आहे। मतलब वर्चुअली प्रिजर्व करण वधीक सही शइ आहे न, माने काफ़ी इन्हनि जेके जेका शइ जिते हुई उन जॻह ते उन जी पोजीशन में सेटिंग में रखणु घुरिजे हा। पर हिननि छा कयो आहे त उहे सिरूं खणी करे वरी सीमेंट सां वरी थिपे छॾींदो, त उन्हनि जो जेको असुलु जेको स्टाइल आहे उहो तमामु घणो मुतासिर। असांजी इहा ई त आहे त असां हिकिड़ो त नाला चेंज करे छॾींदा आहियूं, जेके बेसिकली नाला जंहिं शइ जा रखियल हूंदा आहिनि उन्हनि खे चेंज करे असां पंहिंजा नाला हणी छॾींदा आहियूं। पर पोइ बि वरी फ़र्क़ु न पवंदो आहे मुंहिंजे ख़्याल में। जीअं ॾिसो त बेनज़ीराबाद आहे, माण्हू अॼु बि हुनखे नवाबशाह चवनि था। बेनज़ीराबाद रुगो कागज़नि में आहे, बाक़ी माण्हू जेका पुछा कंदो न, तव्हां जॾहिं बस स्टैंड ते बीहंदो, वैगन स्टैंड ते बीहंदो, उतां बि तव्हांखे जेको हुकुम मिलंदो, आवाज़ ॿुधणु ईंदो, उहो चवंदा नवाबशाह नवाबशाह। बेनज़ीराबाद कंहिंखे यादि कोन्हे, ख़बर न आहे माण्हू खे, पर चवण जो मक़सदु आहे जेके पुराणा नाला आहिनि उहे क़ाइमु रहंदा आहिनि। बिल्कुलु पर रहणु घुरिजनि, असां नाला चेंज करे छॾंदा आहियूं, उहा ई ॻाल्हि चेंज करे छॾंदा आहियूं, चेंज न करियूं, असां नाला उहे हुजनि खपनि ऐं शयुनि जा नक्शा न पिटायूं। पर हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हां प्रिज़र्व करे छॾियो आहे। हाणे मोहनजो दड़ो असां हितां बि घुमी सघूं था, वेही करे वर्चुअली घुमी सघूं था। अच्छा असांखे इहो बि ॿुधाइजो त तव्हां जॾहिं हीउ प्रोजेक्ट कयो हो त यूनिवर्सिटी खां कहिड़ी एप्रिसिएशन मिली, तव्हांखे नंबर मिलियो जी हूंदो आहे प्रोजेक्ट में, पोज़ीशन मिली की न मिलियो, छा थियो? फीडबैक इंतिहाई सुठो हुयो। असांजे सुपरवाइज़र्स डॉक्टर ज़ीशान भट्टी जंहिंजो नालो आहे, डीन सर खलील, उन्हनि ॾाढो ई असांखे सराहियो। ऐं जेका बैक सपोर्ट हूंदी आहे उहा उस्तादनि जे तरफ़ां ई शुरू थींदी आहे, हिमथायो उतां ई वेंदो आहे। त इदारे असांखे हेल्प बि कई ऐं इदारे असांखे मुसलसल इन शइ में हिमथाईंदा रहिया त असां इहा शइ करे सघूं था, छो त इहो इंतिहाई ॾुखियो कमु हुयो। 4 साल हिन में तक़रीबन लॻी विया आहिनि। 2019 में मुंहिंजी एडमिशन थी हुई एमफिल में, 6 महीननि खां पोइ असां इहो रिसर्च करणु शुरू कयोसीं, त असांखे सुठी मोट इदारे वटां मिली। हिन साल हिनमहिल 30 अगस्त ते असांजी एमफिल कंप्लीट थी, त ॾाढो ई हिकिड़ो सिंध वटां बि मोहबतूं मिलियूं। पाकिस्तान लेवल ते असांजो कॉल ते करे तव्हां सां ॻाल्हायूं। सिंध वटां ये भी मोहबत आहे जेकी तव्हां मिलियो न, ये मोहबत आहे जो कॉल कई अथऊं। जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जी, अदा किथां था ॻाल्हायो, केरु था ॻाल्हायो?
मां नौ दरे मुझे गलाया कट बार बिलावल आज पासे मां जी मां जी ने भाव को पूछन तुम मौन के दरे में हाँ मौन के दरे में छा हालत करिया अच्छा छा जी जी मुझी उम्र है 74 साल अच्छा अच्छा माशाल्लाह हाँ तो हिनन केड़ो मौन के दरे के भित हणाइया न न न सर ही ॿियो कमु था कनि साईं, हिन जो इहो कमु न आहे भित हाँ, ॿुधाइण जो। हिननि भित वग़ैरह नाहे हणाई, हिननि ईअं कयो आहे त जी 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 मां 74-75 में मौन के दरे के अंदरों मां भित मां ईंदुमि, न पुलिस हुई न सेक्टर न माण्हू हो, अॼु मौन जो दड़ो झलीपन जे अंदर जरिया मिया को बि कोन था ॼाणाइनि, 80 रुपया अचनि था खाईंदा वञनि। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु सही था चवनि, उन ते ई साईं डिस्कस कयोसीं पिया। हिननि मालिकी हाणे 20-25 साल थिया आहिनि मालिकी थी आहे। हाँ बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। उहो ई रोज राड़ो थोरी देरि पहिरियां ताईं पिटियोसीं त उनजी मरम्मत या जेको टेक्निकल स्टाइल आहे उहो न रखियो वियो आहे। जी जी हिते बिलावल हाउस के अर्बन रुपए जी भित लॻी वई आहे। दुनिया जो तारीख़ रुगो कागज़नि में नाले में मोहन जो दड़ो कहिड़ी कोनो ॿेड़ियूं थियूं चढ़नि, माल था चढ़नि, माण्हू सिरूं था खणी वञनि। सही था चओ बिल्कुलु सरकारी इनके भित ते ॼाणाइनि त ॿियो ईद ते छोटा छॾनि। साईं तव्हांजो मैसेज पहुची वियो आहे साईं। असांजे माण्हू था छॾनि, हिननि जो लताड़ केॾी आहे। बिल्कुलु सही था चओ साईं, क़दीम भित ते ॼाणाइनि न। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी साईं, क़दीमी आसरनि जी सार संभालणु घुरिजे, ॾाढी सुठी ॻाल्हि बि हिननि कई। ॾिसो न त पाण ईद जो इवेंट हूंदो आहे या पाण जेकॾहिं जश्न आज़ादी जो ॾींहुं हूंदो आहे या अहिड़ा ख़ूबसूरत ॾींहं हूंदा आहिनि त उन्हनि में वरी ईअं थींदो आहे त का बि पाबंदी न आहे, बाइकुनि ते मोहन जे दड़े ते माण्हू घुमंदा आहिनि पिया। माना बाइकुनि ते घुमण सां उनजो जेको ख़ासि तौर ते जेको पथर आहे या सिरूं जेकी आहिनि उहे ख़राबु थियनि थियूं या उहे टुटी पवनि थियूं, जंहिंसां मोहन जे दड़े जी जेका ख़ूबसूरती आहे या जेका असुल कंडीशन आहे उहा बिगड़ी वेंदी आहे। सो इन ॾिस में पाण खे बि तव्हां असांखे बि ख़्यालु रखणु घुरिजे। तमामु घणो क़ीमती जेको आहे सो कमु आहे इहो, उनखे बचाइण जे लाइ पाण हिकिड़ी सिर त खणी वठंदा आहियूं पर पाण इहा तारीख़ खणी वरिती, चुराए वरितीसीं त ख़बर अथव इहो गवर्नमेंट खां वधीक असां आम पब्लिक जो फर्ज़ असां ते थिए थो। असां वञी ख़राब न करियूं, असां ख़राब था करियूं न। चोकंडी जे क़ब्रिस्तान में घुमण वियोसि त उते क़बरुनि मां बि सिरूं खणी आहिनि माण्हू। हाणे उहा सिर कम जी कहिड़ी तव्हां क़बर कंहिंजी क़बर जी सिर खणी आहिनि माण्हू, उहे पंहिंजे घर सांडे रखी अथऊं, अलाए छा कई अथऊं। उते कई क़बरूं आहिनि जिते माना जेके नक्शा आहिनि उहे मिटियल आहिनि। कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो साईं? मोहम्मद मूसा थी ॻाल्हायां। जी साईं, मोहम्मद मूसा साहब छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया पा? प्रोग्राम जी साईं, जी जी छा था चवणु चाहियो? इरशाद साहब जो सलाम तमामु प्रोग्राम साईं वॾी महिरबानी साईं, लख थोरा तव्हांजा, कुर्ब तव्हांजा। ऐं तव्हां पंहिंजे आवाज़ में को ख़ूबसूरत को शेर ॿुधायो। ज़रूरु साईं ॿुधाईंदासीं। वॾी महिरबानी साईं, लख थोरा, लख लाइक़ तव्हांजा। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो, पसंदि कंदा आहियो। सो ख़ूबसूरत शेर साईं तव्हांजे नज़र कयां थो। हूअं त खोड़ सारा शेर आहिनि मुंहिंजा, हिकिड़ो ख़ूबसूरत शेर जेको तकड़ में यादि अचे थो, छो त हाणे मुंहिंजी मेमोरी बि थोरी लॉस थी वई आहे त कोई न कंहिंजो हिते कर्ज़ी अथई, बाक़ी महबूब तुंहिंजी बि मर्ज़ी अथई। कोई न कंहिंजो हिते कर्ज़ी अथई, महबूब तुंहिंजी बि मर्ज़ी अथई। तूं प्यारु करीं त बखियुनि ते, इज़हारु करीं त बखियुनि ते, तूं दिलि जे बदिले दिलि वठी वापारु करीं त बखियुनि ते, तूं सॼे सीने लाइ जे मंठारु करीं त बखियुनि ते, तूं मूंसां मिलण लाइ मिठा सिंगार करीं त बखियुनि ते, इन नूर भटारे ते जेकर एतवारु करीं त बखियुनि ते, तूं दरवाज़े जी ओट मझां दीदारु करीं त बखियुनि ते, पर दीदार इहो जारी रखजांइ ऐं प्यारु इहो जारी रखजांइ। इरशाद जी इहा अर्ज़ी अथई, बाक़ी महबूब तुंहिंजी बि मर्ज़ी अथई। पंहिंजे हथ जी मूंखे चूड़ी कर या जीवन जी तूं मूड़ी कर, रुगो मूंसां खिलंदी मिलंदी कर, भली मोहबत जाना कूड़ी कर। पंहिंजे हथ जी मूंखे चूड़ी कर या जीवन जी तूं मूड़ी कर, रुगो मूंसां खिलंदी मिलंदी कर, भली मोहबत जाना कूड़ी कर। तोसां मोहबत मुंहिंजी सरसो अथई, जे दिलि में थोरो तरसो अथई, मूंखे पाण सां ईअं रखी छॾनि जीअं झोलीअ में ई परसो अथई। वारनि में वेढ़े रख रुगो, मुंहिंजी दिलि खे छेड़े रख रुगो, मां पुरज़ा पुरज़ा थी थो वञा, मुंहिंजी मोहबत मेड़े रख रुगो। इन दिलि खे भली रांदी को कर, पर रांदि खे रेड़े रख रुगो। ही प्यार जी पोख पची पवंदी, मोहबत सां खेड़े रख रुगो। इन मोहबत में ई सरसी अथई, बाक़ी महबूब तुंहिंजी बि मर्ज़ी अथई। वाह 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 वाह, मैं पूरो तव्हां शेर डेडिकेट कयो। वाह ज़बरदस्त। ज़रूरी आहे, छो त हुन दोस्त जी दिली ख़्वाहिश हुई त हुनखे शेर ॿुधाइजे। इहो बि हुननि जी मोहबत आहे, प्यार आहे, माना तव्हांखे हास्यकार ॿुधण लाइ हुननि कॉल कई आहे। सही मुंहिंजी शाइरी खे पसंदि कंदा आहिनि खोड़ सारा दोस्त,
सो उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। हिकिड़ो कलाम ख़ूबसूरत ॿुधूं भला हिन लम्हे छा ख़्यालु आहे हा तव्हांजो? हा छो न। छो त हीअ जेका शाइरी आहे उहा वरी जेका बाज़बानी तव्हांखे ॿुधाई पर तरनुम में वरी या वरी जेको ॻाइण वारो जेको अंदाज़ आहे उनजो मज़ो पंहिंजो आहे। न हुई बि जॾहिं माण्हू शेरो शाइरी ॿुधंदो त सहर में अची वेंदो आहे, त सही। उन सहर खे टोड़ण न खपे असांखे। सहर जी ॻाल्हि न कयो, बाक़ी जादू चई सघो था तव्हां। जी जी जादू ॾाढो भलो आहे। वाह असां वटि महिमान कुझु उर्दू पंजाबी ॿुधण जा शौक़ीन हूंदा आहिनि। सूफ़ी कलाम कलंदर होया ओ कुरुब विचू कादर कलंदर होया मालिक मुल्क अंदर सैलान आया सूफी सिर सही समझा रहा सूरत विच नजर इंसान आया हर जहादी ऐन अयान कर आप बयान कुरान आया उठी गाल जिस्म नहीं कम कोई राजी दम थे मेहमान आया। ये मेरे मुर्शिद का कलाम है। कर फकीरी वेस वे कर फकीरी वेस वे
दे विच रांझन आया। वाह वाह, असल मज़ो अची वियो। इन मज़े खे बरक़रार असांजे वेड़े में ब्रेक अची वियो आहे। ईअं ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, पोइ तव्हां सां कचहरी बि कयूं था ऐं उस्ताद बादल राई जी आवाज़ में तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत उर्दू जो कलाम बि ॿुधायूं था। आख़िरी कलाम असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे, सिंध पई थी सॾे। भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सिंध पई थी सॾे में ॾाढा ख़ूबसूरत महिमान आहिनि। अरसलान भाई असां गॾु आहे, रफ़ीक साहब असां गॾु आहे। रफ़ीक साहब, मुझे ये बताएं कि रेडियो का एक्सपीरियंस कैसे रहा आपका? क्योंकि रेडियो से जो बंदा सीखता है तो वो मेरे ख्याल से कहीं पर भी मतलब वो अनफिट नहीं रहता, फिट ही फिट होता है। बिल्कुल दुरुस्त, मैं आपसे ये एग्री करता हूँ कि रेडियो हमारी एक बुनियादी दरसगाह थी। सही। जब हम तकरीरें करते हुए रेडियो पहुँचे सही। तो वो हमारी एक बहुत ही अहम तरीन प्रोड्यूसर शहनाज सलीम साहिबा, सही। जो इस वक्त वॉइस ऑफ अमेरिका में मौजूद है, उन्होंने मेरा ऑडिशन लिया और उन्होंने हमें तलफ़्फ़ुज़, अल्फाज की अदायगी और जो अल्फाज में एक लबो लहजे में मिठास, लबो लहजे में मिठास, ऐसा रिश्ता हमारा जोड़ा सामईन के साथ कि वो एक आवाज़ का रिश्ता था। और वाकई हमने वो सबक सीखा, तू आवाज़ का ज़र्फ़ आज़मा तो सही, तू आवाज़ के रास्ते पर आ तो सही, दिल को तस्कीन ना हो तो मैं जामिन, तू समात के रास्ते पर आ तो सही। क्या हसीन ज़माना था, खुतूत आते थे। जी हाँ, तो मेरा एक प्रोग्राम होता था, आपने बिल्कुल ये अल्फाज ले लिए, आपके खुतूत और हम। तो मेरे साथ जो मेरे शरीक थी मदिया वाहिदी, वो भी इस वक्त अमेरिका में होती हैं, तो वो ख़त पढ़ती थी और मैं जवाब देता था। हमने 6 महीने आपके खुतूत और उनके जवाब दिए। तो सामईन से यकीन कीजिए, ऐसा दोनों में से लॉग बुक कौन फिल करता था ये बताएं? वो जनाब जो खातून थी मदिया वाहिदी, वो, क्योंकि लॉग बुक जो फिल करना ये भी एक महारत है, महारत रखते हैं बिल्कुल। लेकिन मैं आपको बताऊं, सामईन की जो मोहब्बत और चाहत उसमें थी, वो मैं अल्फाज में बयान नहीं कर सकता। और बाद सामईन तो हमसे मिलने के लिए रेडियो पाकिस्तान में आते थे कि जी हमने वो खुतूत लिखे। तो वो रिश्ता जो समात का था अपने सामईन के साथ, हमने वो आवाज का होता है, आवाज का रिश्ता, और वो यकीन कीजिए इस कदर अजीम दरसगाह थी जहाँ से हमने तलफ़्फ़ुज़ की अदायगी, मोहब्बतों का सबक, और वो हमारी बुनियादी दरसगाह थी जो आगे हमारे बहुत काम आई। अच्छा सर, इसी से कनेक्शन में एक मासूमाना सवाल आपसे पूछती जी, हूँ जरूर। कि हम जो बोलना है वो कहाँ से सीखते हैं? अच्छा बोलना कहाँ से सीखते हैं? पढ़ने से सीखते हैं, सुनने से सीखते हैं, या ऐसे ही आ जाता है? देखिए, सबसे बड़ी चीज़ जो कही जाती है, हमने हमारे साथ वो कहते हैं अच्छा बोलने वाला वो होता है जो बेस्ट लिसनर्स हो। तो अगर हमें सुनने की सलाहियत से हम माला माल होंगे तो यकीन कीजिए हम बहुत अच्छा बोलना सीख सकते हैं। अच्छा पढ़ेंगे भी तब भी अच्छा पढ़ेंगे, यकीनन अच्छा बोलेंगे, अच्छा बोल सकते हैं। खुदा तुझे किसी तूफान से आशना कर दे कि तेरे बहर की मौजों में इस्तराब नहीं, तुझे किताब से मुमकिन नहीं फराग के तू किताब ख्वाह है मगर साहिब किताब नहीं। वो रेडियो की कंपेयरिंग भी तो किताब पढ़ने से ही तो अच्छी होती थी, उससे अच्छी होती। लाइब्रेरी जाया करते थे, मुतालिया होता था, वो लिखते थे स्क्रिप्ट, उसके बाद प्रेजेंटेशन होती थी। क्या बिल्कुल दुरुस्त फरमाया कि स्क्रिप्ट को देखना और एक तैयारी के मराहिल होते थे, और प्रोड्यूसर अप्रूव करे उसको, और उसको प्रोड्यूसर अप्रूव करता था, और फिर हम अपने सामईन तक पहुंचाते थे। तो वो रिश्ता और वो सबक, जैसे आपने कहा, हमने रेडियो पाकिस्तान कराची से सीखा, वो हमें आगे तक जाकर काम आया। और मैं ज़रूर जिक्र करूंगा, उसी वक्त जब मैं रेडियो पाकिस्तान में प्रोग्राम करता था तो हमारे इसी सिंध की एक मेहताब अकबर चन्ना होती थी, जो मेहताब अकबर राशदी होती थी, तो उन्होंने मुझे अपने एक टेलीविजन का प्रोग्राम होता था फरोज़ा, उसमें मुझे मेहमान के तौर पर बुलाया और मेरी उसमें प्रेजेंटेशन हुई और मुझे उनसे बहुत कुछ सीखने को मिला। यकीन कीजिए ये मेरा एक वो बुनियादी सबक था जो मैंने रेडियो पाकिस्तान से सीखा, जो टेलीविजन में फरोज़ा और फिर इकबाल हैदर साहब का प्रोग्राम दरख्शां तक गया और बहुत सारे प्रोग्राम करने का मौका मिला। और आज भी हम जब अमेरिका में मौजूद हैं तो हमारे बहुत से रेडियो के उर्दू चैनल्स भी हैं, वहाँ से भी मैं वाबस्ता हूँ और वक्तन फ़वक्तन तालीमी और साइंसी प्रोग्राम करता रहता हूँ। अच्छा, लिखने में भी आपका माशाल्लाह से बहुत ही अच्छा है अल्हम्दुलिल्लाह सिलसिला। तो रेडियो पर कुछ लिखा है, कोई ड्रामा? रेडियो पर हम छोटे छोटे स्क्रिप्ट लिखते थे। हमारा एक प्रोग्राम होता था दास्तां बनती गई, तो उसमें जनाब एक शख्स एक कहानी शुरू करता, फिर दूसरा करता, तो उसके बुनियादी स्क्रिप्ट वगैरह लिखने का मुझे बड़ा एजाज़ रहा। फिर रेडियो का एक प्रोग्राम होता था 1 मिनट, उसमें 1 मिनट में अपनी प्रेजेंटेशन देनी होती थी, तो उस पर भी लिखने का हुआ। तो ये लिखना और पढ़ना, ये अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने मुझे इन दोनों सआदतों से नवाजा, जिसका मैं जितना शुक्र अदा करूँ उतना कम है। बेहतरीन। अच्छा, टाइम जो है वो प्रोग्राम का ख़त्म होने वाला है, तो कुछ मोटिवेशन, कुछ अच्छी बात जी क्या कहना जी, मैं ये कितना अच्छा मौका है जिस दिन आपका ये प्रोग्राम हो रहा है कि अल्हम्दुलिल्लाह रबीउल अव्वल का महीना शुरू हो
गया है। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हम सब की जान उन पर कुर्बान, और हम सब की दुनिया और आखिरत की फलाह ये है कि हमारी मोहब्बतें हमारे माँ बाप से भी ज़्यादा हमारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से। और आज का ये तारीख़ी दिन जबकि रबीउल अव्वल पूरी पुरबहार तरीके से पाकिस्तान में शुरू हो गया है और इंशाअल्लाह हम 12 रबीउल अव्वल मनाएंगे। तो आपके इस प्रोग्राम में इतनी अच्छी बातें करते हुए मुझे बचपन की वो छोटी सी बात याद आ गई, अगर आप इजाज़त दें, जो मैंने अपने उस्ताद से सुनी और जो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत के हवाले से है, और नाज़रीन तक भी ये पैगाम पहुँचेगा कि सुबह की रूह परवर और वजद आफरीन वक्त में जबकि नसीम सहर के झोंके चलते हैं तो बहरुल काहिल से लेकर जमुना के किनारे तक, राजकुमारी से हिमालय की चोटियों तक, मशरक़ से मगरिब तक, शुमाल से जुनूब तक एक आवाज़ गूंजती है, अशहदु अन्ना मोहम्मद रसूलुल्लाह, यानी मैं गवाही देता हूँ कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के रसूल है। नाज़रीन कराम, आप गौर करें कि दुनिया में हज़ारों लाखों शख्सियात आईं, जोग्राफिया और तारीख़ की किताबें छपी और बेइंतहा आवाज़ें गूंजी, अभी आवाज़ की बात हुई है, लेकिन ये आवाज़ कि अशहदु अन्ना मोहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह ने जो अज़मत अता की वो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अता की, आवाज़ ता क़यामत रहेगी। और जो अल्लाह ने कुरान में उनसे वादा फरमाया, वरफ़अना लका ज़िक्रक, यानी हमने आपके ज़िक्र को बुलंद किया, तो ऐसी बुलंदी किसी शख्सियत को हासिल नहीं आई कि जिसका नाम पूरी दुनिया में हर वक्त अशहदु अन्ना मोहम्मद रसूलुल्लाह, यानी मैं गवाही देता हूँ कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के रसूल हैं, वो आज तक गूंज रहा है। पूरी दुनिया की आप तारीख उठाकर देख जाइए, हकीमों और दानाओं के सवाने हयात पढ़ ले, आलिमों और दरवेशों के कारनामों पर नजर डालें, दुनिया की बड़ी से बड़ी इस्लाह, बड़ी से बड़ी शख्सियत का मुताला करें, तो वो अज़मत, वो रहमत, वो रिफत जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने हमारे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अता की, वो किसी को अता नहीं हुई। इसीलिए मैं आखिर में बस ये कहूँगा कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लौह कलम तेरे। वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आपका नाम ही ऐसा है मोहम्मद कि जब भी लिया जाता है तो होंठों को चूम लेते हैं। सुभान अल्लाह, क्या कहें, क्या कहें। सुभान अल्लाह। आखिर में से को तव्हां जो मैसेज को सनी हो नौजवाननि जे लाइ अरसान साहब? साईं, नौजवाननि लाइ बि इहो आहे त वधि खां वधि हिन सूरत हाल में हिमल असां लाइ सभिनी खां इम्पोर्टेंट इहो आहे त असां सिंध खे वक़्तु ॾियूं ऐं सिंध जे कुंड कुरछनि ताईं मारूअड़ जेके हेसि ताईं असांजे शहरनि ॾे कई आया आहिनि उन्हनि जी मालिकी कयूं, जेतिरो थी सघे कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि जी मदद या उन्हनि जी कंहिं ख़ुशीअ जो सबबु बणिजे ऐं उन्हनि जी मदद करे पोइ सॼी सिंध खे आबाद कजे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर सिंध मुड़के, ऐं जीअं तव्हां चयो त हाली सिंध सॾे थी पई, पोइ इंशाल्लाह सिंध मुड़कंदी। सही इंशाल्लाह। बड़ी मेहरबानी से अरसान साहब, बहुत शुक्रिया जी साहब, बहुत अच्छा लगा आपसे मुलाकात करके। दिस इज माय ऑनर, थैंक यू सो मच। बड़ा एजाज़ है। अलीगुल सांगी साहब, तव्हां जा बि लख थोरा, ऐं बादल राई साहब खे गुज़ारिश कयूं त आख़िर में असांखे को सुहिणो कलाम ॿुधाए, ऐं मोहम्मद अली साईं बि असां सां गॾु हूंदो आहे, हुनजी वॾी महिरबानी। ऐं वॾी महिरबानी तव्हांजी आहे जेकी असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो, प्यार कंदा आहियो, हुन प्रोग्राम सां फीडबैक ॾींदा आहियो, यूट्यूब ते कमेंट कंदा आहियो, जॾहिं हीअ अपलोड थींदो आहे प्रोग्राम 3-4 वॻे यूट्यूब ते अपलोड थी वेंदो आहे, तव्हां उते बि ॾिसी सघो था। ऐं हीअ प्रोग्राम राति जो 1 वॻे रिपीट थींदो आहे, जेकॾहिं को पॉट बिजली वञण जी सूरत में या कंहिं कमकार जी सूरत में तव्हां ॿाहिरि निकिरी विया आहियो, को हिसो मिस थी वियो आहे तव्हां खां ॾिसण, त 1 वॻे हीअ राति जो रिपीट थींदो आहे, यूट्यूब ते 2-3 वॻे अची वेंदो आहे। ऐं फेसबुक ते पेज बि आहे सिंध TV HD जे नाले सां, उहो तव्हां सर्च कंदव त उते हिन प्रोग्राम जूं अपडेट्स ऐं सिंध TV जी ओवरऑल जेका नशियात आहे उन्हनि जूं अपडेट्स तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं। अॼोको प्रोग्राम में पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, हयाती बख़ैर, सिरनि ॾे ख़ैर हुजे। सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, सो मोकिलायूं पिया जी बिल्कुल पिया सैयद इरशाद जागीरणी खे इजाज़त ॾींदा। जी लतीफ़, जी मिठी ॿोली, अल्लाह ने के बाद अल्लाह ने कहो। अपनी आवाज की अपनी आवाज की लर्जिश पे तो काबू पालो, प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं, अपने तेवर तो संभालो कि कोई ये न कहे, दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जाते हैं। पूरी दुनिया के लिए एक मैसेज है।
सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए। ज़माने भर को यूं जन्नत, ज़माने भर को यूं जन्नत बना दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए। ज़माने भर को यूं जन्नत, ज़माने भर को यूं जन्नत बना दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए। रविश रविश से हटा दो इनके पत्तों को, रविश रविश से हटा दो इनके पत्तों को, बना के ढेर उन्हें फिर जला दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए। ज़माने भर को यूं जन्नत बना दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए। सुना है बहुत शफा है हिनाई हाथों में, सुना है बहुत शफा है हिनाई हाथों में, तो क्यों न ज़ख्म उन्हें फिर, तो क्यों न ज़ख्म उन्हें फिर दिखा दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए। ज़माने भर को यूं जन्नत बना दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए। ये शेर ज़ेर गौर। उड़े न देख के मुर्गाने खुशनुमा असगर, उड़े न देख के मुर्गाने खुशनुमा असगर, के शाख शाख पे उनको, के शाख शाख पे उनको बिठा दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए।
यूं जन्नत बना दिया जाए, सिवाय प्यार के सब कुछ भुला दिया जाए, भुला दिया जाए। सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़रे थो, हरी नारी रबखे संभाले निकरे थो, हिन सरज़मीन सिंध ते जिए सजो घरे थो, खुशहाली है अमन जो टे पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।